अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि ताहिरा जोयो अवल नाम अलाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो जिनी दान न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे अस्सलाम वालेकुम तमामु व्यूवर्स खे सुबुह सुबुह जो सलाम क़बूल पवे दिलि जो सलाम अवां सभिनीनि खे नंगण तां उमीद करियां थी त बिल्कुलु ठीकु हूंदा ख़ुशि हुजो आबाद जो खोड़ सारियूं दुआऊं अवां जे लाइ ऐं हमेशह नेक तमन्नाऊं अवां जे लाइ तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव तंदुरुस्त हूंदव ऐं मौसम खे भरपूर अवां इंजॉय करे रहिया हूंदव पर छा ॻाल्हि आहे त जॾहिं असां वटि मींहुं पवंदो आहे जॾहिं बरसाति पवंदी आहे त पोइ बरसाति असांखे घणे वक़्त ताईं इंजॉय करणु कोन ॾींदी आहे उन मौसम खे असां इंजॉय घणो कोन करे सघंदा आहियूं उनजे पोयां घणा सारा रीज़न्स आहिनि घणा सबब आहिनि नाज़रीन खे ख़बर आहे असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे जहिड़ो जहिड़ा असांजा रोड रस्ता हूंदा आहिनि कराची खे पाण ॾिसूं पिया त हाणे कराची ॿुॾे पियो शरा फसल जूं खोड़ सारियूं वीडियोज़ तमामु वायरल थी चुकियूं आहिनि ऐं इलेक्शन जा बि ॾींहं आहिनि त हाणे अव्हांजो फ़ैसिलो थोरो सोची सम्झी कजो या मूंखे लॻे पियो जेको मींहुं वसे पियो न तव्हांखे थोरो अहसासु पियो ॾियारे त हाणे तव्हांखे छा करिणो आहे सुबुह सुबुह जो वक़्तु आहे ऐं सुबुह सुबुह जे वक़्त में थी सघे थो तव्हांजे हथ में चांहि जो कप हुजे ऐं ईअं हूंदो बि तमामु घणा असांजा नाज़रीन हिन वक़्तु जेके तव्हां टेलीविज़न स्क्रीन ते असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो त हिकिड़े चांहि जे कप सां तव्हां पंहिंजी मॉर्निंग जी शुरूआति कई हूंदी हाणे मां तव्हांखे टपाल मेज़बान जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदमि ऐं चांहि खे मिस कयां पई ऐं उमीद कयां थी थोरी जल्दी असां वटि चांहि बि पहुची वेंदी टपाल मेज़बान आहे सिंध जी नंबर 1 चांहि सिंध जी मेज़बानी जो राज़ आहे नाज़रीन टपाल मेज़बान जो अनोखो रंग ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो ऐं सम्झां थी तव्हां सभिनीनि खे तमामु घणो वणंदो हूंदो पसंदि ईंदो हूंदो ऐं उहा जेका ख़ुशबू हूंदी आहे न जंहिं ख़ुशबू जी आउं ॻाल्हि करे रही आहियां जॾहिं कप हथ में हूंदो आहे त पोइ उन वक़्तु पोइ असांजी निंड सफ़ा उन वक़्तु ख़तमु थींदी आहे न त थोरो खुमार में हूंदा आहियूं मौसम अॼु मूंखे वणंदड़ लॻे पई थधी मौसम आहे ऐं मौसम ईअं महसूसु कराए पई जहिड़ो ॿाहिरि असांजे क़रीब आहे ॿाहिरि वेझड़ो आहे पर सियारो बि माना पंहिंजो चवंदा आहिनि न वेंदे वेंदे हिकिड़ो अहसासु ॾियारींदो वेंदो आहे त बाबा मां हीअ शइ आहियां सो हीअ सियारे जी पुॼाणी बि आहे ऐं मौसम मूंखे लॻे पियो तव्हां सभिनीनि खे हीउ वणंदो हूंदो ऐं खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि असांजे नाज़रीन जे लाइ असां सभिनी खां पहिरीं त अॼु मौसम खां बि पहिरीं हर शइ खां पहिरीं मूं त चाहियां पियो त जीअं ई असां सलाम कयूं त असां सभिनी खां पहिरीं हिकिड़ो सलाम जेको पाण नाज़रीन खे कंदा आहियूं ॿियो चाहियां पियो त हिकिड़ो सुर्ख सलाम पंहिंजे कश्मीरी भाइरनि खे कयां कश्मीरी भेनरुनि खे कयां अॼु योम यकजहती 5 फरवरी योम यकजहती कश्मीर आहे ऐं सॼे मुल्क में सेमिनार्स थींदा रैलियूं निकिरंदियूं कश्मीरी भाइरनि जे भेनरुनि जे हक़नि में उन्हनि जी जिदोजहद खे सुर्ख सलाम पेश करण लाइ कश्मीरियुनि खे कहिड़नि लफ़्ज़नि सां यादि कजे कहिड़नि लफ़्ज़नि में उन्हनि खे उन्हनि जी जिदोजहद खे उन्हनि जी जाखोड़ खे सलाम पेश कजे उहो मुंहिंजे लाइ न बल्कि केतिरनि ई माण्हुनि जे लाइ इहो वॾो ॾुखियो सुवालु हूंदो आहे त असां कहिड़नि लफ़्ज़नि में उन्हनि खे भेटा पेश कयूं उन्हनि जो चोथों नस्ल कश्मीरियुनि जो भारत जी ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ु जेको आहे उहो विढ़े पियो जिदोजहद करे पियो जंग करे पियो चोथों नस्ल ऐं हुननि जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि उन्हनि खे असां सलाम पेश कयूं था अॼु बि कश्मीरियुनि जे जेके हक़ आहिनि उन्हनि जा बुनियादी हक़ आहिनि उन्हनि सां अॼु असां बीठल आहियूं असां अॼु बि कश्मीरियुनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु बीठल आहियूं अॼु बि चाहियूं था त कश्मीरियुनि खे आज़ादी मिले भारत जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ॾाढ जे ख़िलाफ़ु उन्हनि खां आज़ादी मिले ऐं केतिरा ई असां उन्हनि जा मुतालबा आहिनि पर घटि में घटि कश्मीरियुनि खे असां जीअण जो हक़ु ॾियो उन्हनि खे जीअण ॾिनो वञे उन्हनि जी मर्ज़ीअ सां जीअण ॾिनो वञे जेको इंसान जो हक़ु आहे ज़ाती हक़ु आहे बिल्कुलु ऐं जेके उन्हनि जे मथां जेको ॾाढ थिए पियो जेको ज़ुल्म थिए पियो जेका बर्बरियत आहे भारत जी उहा ख़तमु थियणु घुरिजे मसइला कश्मीर ते न रुॻो हिननि जूं 4 नस्लुनि जेका क़ुर्बानी ॾिनी आहे कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि जे पर असां चाहियूं था त असां जेसि ताईं इहो मसइलो हल नथो थिए जेसि ताईं सलामती काउंसिल जूं जेके करारदादूं आहिनि उन्हनि ते अमल दरामद नथो थिए तेसि ताईं असां बि पंहिंजी जंग जारी रखंदासीं असां पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड कराईंदा रहंदासीं असां कश्मीरियुनि सां गॾु हूंदासीं ऐं जॾहिं बि कश्मीरियुनि असांखे सॾु ॾिनो त अचो असांजे सॾ जो परॾाहो ॾियो असांजो सॾ खे वरनायो त ज़रूरु असां कश्मीर में हूंदासीं असां कश्मीरियुनि भाइरनि जी भेनरुनि जी उन्हनि जा जेके वॾा क़ुर्बानियूं ॾेई विया जेके हिन वक़्तु जेका यंग जनरेशन उते विढ़े पई उन्हनि जेको चोथों नस्ल भारतीय ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बीठल आहे असां उन्हनि खे सुर्ख सलाम पेश कयूं था जेतिरो ॻाल्हायूं कश्मीरियुनि जे लाइ उन्हनि जे हक़नि जे लाइ उन्हनि जी जिदोजहद 1893 या 1993 खां कंहिं सुबुह दोस्त ॿुधायो पिए त
त 2 सदियूं गुज़री वियूं आहिनि, सदियुनि ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि तमामु घटि आहे। आहे, तमामु हूअं घटि चयो बि आहे। वेंदो आहे त तव्हां जेकॾहिं को ज़ुल्म थींदे ॾिसो पिया त उन ख़िलाफ़ तव्हां ॻाल्हायो, पर तव्हां जेकॾहिं ॻाल्हाए नथा सघो त तव्हां जंहिं हद ताईं तव्हांजो वस पहुचे थो त तव्हां ज़रूरु कोशिशि कंदा कयो, ॿियो न पर दिलि में ज़रूरु इक़रार कंदा कयो त हीउ ज़ुल्म थिए पियो, ऐं जिथे जिथे तव्हांखे मौक़ो मिले उन ख़िलाफ़ तव्हां आवाज़ ज़रूरु उथारियो। व्यूअर्स, असां वटि स्क्रीन आहे ऐं असां चाहींदासीं त सुबुह मेहराण हमेशह हर मामले ते, सिंध जो मामिलो हुजे, दुनिया जो मामिलो हुजे, असां ॻाल्हायो आहे त यकीनन कश्मीरियुनि जे लाइ असां हमेशह हमेशह हिन प्रोग्राम में कोशिशि कई आहे त भरपूर असांजे तरफ़ खां बि एहतजाज हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अॼु हींअर सुबुह सां ई तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते मुल्क में सॼो आम मोकल आहे, स्कूल्स बि बंदि आहिनि, ऑफिसिस, बैंकूं, कोर्ट सभु बंदि आहिनि। सो इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां पंहिंजे नाज़रीन खे कश्मीरियुनि जी जेके एक्टिविटीज़ थियनि पियूं उन्हनि जे हवाले सां जेको ॻाल्हायो वञे पियो उहो असां उन्हनि खे आगाह कंदा रहंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। पाण हलूं था, मौसम न उमेद त बरसातुनि खे इंजॉय कयूं, जेको पाण आचर ते केतिरो एंजॉय कयो आहे। असां त हिन स्टूडियो में ई अंदरि वेठा हुआसीं, थोरो घणो इंजॉय कयोसीं ऐं थोरो घणो माना कम खां फारिग थी ॾिसंदा हूंदा त एॾो हा बीह पियो आहे। ॾिसो, शीशे मां ॾिठोसीं त ॿाहिरि बरसाति पई हले, पोइ वापसि अंदरि वरी ज़रा थधि बि हुई, उन खां पोइ रोडनि ते ख़बर पई त साईं बरसाति थी आहे, राति जो वेंदे महिल या सुबुह जो ईंदे महिल। सो छाकाणि जो इलेक्शन में बाक़ी 2 ॾींहं आहिनि, अंगारो अॼोको ॾींहुं वियो, अंगारो हींअर ख़मीस जे ॾींहुं बाबरकत ॾींहुं हूंदो, उन ॾींहुं 27 रजब जो ॾींहुं हूंदो, जुमे जी राति हूंदी। सो ऐं उन खां पोइ मुल्क जी तक़दीर लिखण जो असांजे नाज़रीन पूरा 5 साल जो जेको फ़ैसिलो आहे उहो अव्हां जे हथ में आहे। नाज़रीन 5 सालनि जे लाइ हीअं लिखंदा बाक़ाइदा, इन्हनि खे चूंडियो वञे, ही वज़ारतूं ॾिनियूं वञनि। सही पिया चओ। सो उमेद आहे त ही जेका बरसाति 2 ॾींहं पई उन मां ई तव्हां घणो कुझु सिखियो हूंदो, उन मां ई तव्हां घणो कुझु पिरायो हूंदो। ऐं इहा बि हिकिड़ी कुदरतनि असां कल्ह ॻाल्हि कईसीं इलेक्शन सेल में त इहा हिननि पंहिंजे जेके वज़ीरनि आहिनि उन्हनि दावाऊं वॾियूं पिया कयूं त असां हीअं करे छॾींदासीं, हीअं करे छॾींदासीं। उन खां पहिरीं हू जीअं ई स्टेज ते चढ़िया पिए, जेके बि पार्टियूं आहिनि उन्हनि जे लीडरनि, त असां हीअं कयोसीं, पोइ माज़ी में हीअं कयोसीं, ॿोॾाई त हेतिरा कयोसीं, तव्हांखे राशन ॾिनोसीं। हिकिड़ो लीडर चवे त असां 15 साल जेको आहे सिंध खे जेको आहे पेरस ठाहे छॾियोसीं। पोइ जेॾी महिल बरसाति पई न त पोइ हुन महिल पोइ ख़बर पइजी वेंदी त इहो तव्हां छा कयो। पोइ इहो कुदरती जेको हूंदो आहे न सिस्टम एहतिसाब जो, त चलो ठीकु आहे, हिकिड़ी बरसाति अलाह साईं चयो ॾेई माण्हुनि खे वरी ॾेखारियां त हीउ ॾिसी वठो। थोरो अलाह साईं चयो तव्हांखे लोॾे तव्हांखे ॾेखारियूं त तव्हांजे आसपास छा पियो थिए। राति बिलावल भुट्टो साहिब जामशोरो आयल हुया, कोटड़ी साइड, उन्हनि जो वॾो जुलूस हुयो, तमामु घणा हुते उन्हनि जा परस्तार खोड़ सारा माण्हू पहुता। हैदराबाद में जलसो हुयो, हुसैनाबाद में। सो बरसाति अञा ताईं हैदराबाद में जंहिं इलाइक़े में पाण वेठा आहियूं त हीअं मुंहिंजे ख़्याल में राति जो देरि सां वञी दाहूं करण खां पोइ बिजली बहाल थी, न त हिन वक़्तु ताईं 24 कलाक, मुंहिंजे ख़्याल में हाणे त 48 कलाक थी विया हूंदा जो मतिलबु बिजली अञा ताईं हैदराबाद जे केतिरनि ई इलाइक़नि में बहाल न थी। मुंहिंजो हिकिड़ो ॾींहुं पूरो मोबाइल ऑफ रहियो आहे ऐं उन खां पोइ कुझु मीटिंग्स हुयूं, ज़ूम ते मां कनेक्ट न पई थी सघां, उन खां पोइ व्हाट्सएप ते मुश्किल सां कनेक्ट कनि, देन मोबाइल ऑफ थी वियो। मूंखे रियलाइज़ थियो हालत ॾिठी हूंदी शारा फैसल कीअं, मतिलबु त ईअं शारा फैसल ईअं तरियो पे। हा, अलाह खैर करे। ऐं कराची में राति देरि ताईं जेके ख़बरूं आयूं आहिनि त उन में ॿुधायो वियो पिए त 5 ॼणा फोत थी विया आहिनि मुख़्तलिफ़ हादसनि में, करण लॻण सबबु, खुलियल गटरनि में किरण सबबु, ऐं उन खां 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी ॿुधाया पिया विया। ही उहे अंग आहिनि जेके रिपोर्ट कया विया आहिनि, खां को 5 या 6 ते हूंदा। कराची में हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गोॾे जोॾे पाणी बीठल आहे। सो अहिड़ी रीति रोड बंदि, बिजली बंदि, गैस बंदि, यूपीएस ख़तम थी विया, चार्जिंग ख़तम, हुन खां पोइ बादल हुआ त सोलर सिस्टम न हले। नाज़रीन, असां ख़ुदि इहो फेस कयो आहे, सॼो ॾींहुं असां माना मूंखे महसूसु थियो पिए त असां केतिरो न हाणे रिधल रहूं था पंहिंजनि एक्टिविटीज़ में, हुन खां थोरो कट आउट थियूं था। जॾहिं असांखे ख़बर पवे थी हाणे मोबाइल कोन थो हले त पोइ थोरो जॾहिं ध्यानु किताबनि ॾे वञे थो त पोइ ख़बर पवे थी हा बाबा असां हाणे न थोरो रिलैक्स थी विया आहियूं। सो बिल्कुलु तव्हां बि अॼु मुंहिंजे ख़्याल सां सभिनीनि जो मोबाइल्स वग़ैरह सभु ठीकु हूंदियूं। हैदराबाद में त सिज बि निकितो आहे हींअर 2 ॾींहंनि खां पोइ, सिज बिल्कुलु निकितो आहे। अहिड़ी रीति असां नाज़रीन खे इहा ई गुज़ारिश कयूं त महिरबानी करे पंहिंजो ख़्यालु रखो। थधि में इज़ाफ़ो थियो आहे, ज़ाहिर बरसातूं थियूं आहिनि त इहो पाणी बीठल हूंदो, इहे मच्छर कंदा, तव्हांखे मलेरिया ऐं डेंगी ऐं इन क़िस्म जूं बीमारियूं उथंदियूं। हींअर कॉलरा जे हवाले सां हूअं ई तव्हांखे असां काफ़ी प्रोग्राम्स में अवेयर कंदा हलूं पिया, पंजाब जे हवाले सां जेके बि रिपोर्ट्स अचनि पियूं तव्हां सां वंडींदा हलूं पिया। तमामु घणो पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। पाणी आहे बीठल, महिरबानी करे कढाए छॾियो। ज़ाहिर आहे जेकॾहिं तव्हांखे म्यूनिसिपल वारा नथा कढी ॾियनि त 100-200 रुपया कंहिं
हिन में घिटियुनि में शहरनि में बि ॻोठनि में बि हाणे त उहे जेको जमादार हूंदा आहिनि उहे गुज़रंदा आहिनि त तव्हां 100-200 रुपया ॾेई उहो पाणी कढाए छॾियो हा बिल्कुलु इन सां इहे त तव्हांजे बच्चनि जी सिहत महफ़ूज़ रहंदी बजाए इन जे जो तव्हां 1000 रुपयनि जूं टेस्टूं करायो डॉक्टरनि खे वञी पैसा ॾियो परेशान थियो हिकिड़ो बि बीमार थिए त वरी घर में ॿियो बि बीमार थिए त बहितर इहो त तव्हां 100-200 रुपये में इहो कमु कराए छॾियो इंतज़ारु न कयो त इहो पाणी कॾहिं अची सरकार कढंदी या कोन कढंदी इहो तव्हां महिरबानी करे इहो ख़मीस ते पंहिंजो फ़ैसिलो दुरुस्त कजो सो पाण इलेक्शन ते जेकॾहिं ॻाल्हायूं त इलेक्शन में इहो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 ॾींहं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 ॾींहं ऐं ख़मीस ते पोलिंग थींदी उन खां पोइ मुल्क जा मुंहिंजे ख़्याल में 5 करोड़ 90 लख टोटल आहिनि 12 करोड़ माण्हू वोट जो हक़ इस्तेमालु कंदा सॼे मुल्क में तिन में 5 करोड़ 90 लख औरतूं आहिनि ऐं टोटल ॾिसूं था त हाणे पोलिंग केतिरी थी थिए केतिरा माण्हू ॿाहिरि निकिरनि था अहिड़ी रीति इलेक्शन जे हवाले सां इलेक्शन कमीशन राति देरि सां जेको आहे हिकिड़ी प्रेस लिस्ट जारी कई वरी हुन खां पोइ हींअर सुबुह जीअं असां लाइव आया आहियूं त असांखे उहा ख़बर बि साम्हूं हले पई त 26 करोड़ बैलेट पेपर उन्हनि छपाए छॾिया आहिनि ऐं 559 तक आहिनि सॼे मुल्क में 859 तक आहिनि सॼे मुल्क जा तंहिंमें हुननि 26 करोड़ बैलेट पेपर छपाए छॾिया आहिनि समूरो मरहलो मुकमल थी वियो आहे अॼु उहे बैलेट पेपर मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुची वेंदा जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि DROs जूं जेके ऑफिसिस आहिनि उते पहुची वेंदा उन्हनि जी जेका विरासत ऐं तरसील जेके उर्दू में चवंदा आहिनि उहो कमु अॼु मुकमल थी वेंदो अॼु मतिलबु इलेक्शन कमीशन पंहिंजी ड्यूटी जेका उते बैलेट पेपर्स वारी उहा पूरी कंदी ऐं पहुचाईंदी ऐं इहो ॿुधायो अथनि त 2018 में जॾहिं चूंडियूं थियूं त 24 करोड़ बैलेट पेपर छपिया हुआ ऐं हिन भेरे उम्मीदवार कुझु घणा हुआ उन खां पोइ इन जे करे तक बि वधा तकनि में बि ज़ाहिर हेराफेरी थी त इन करे 2 करोड़ हिन साल जेको आहे न बैलेट पेपर वधिया आहिनि सो अला करे ही सॼो मरहलो जेके 3 ॾींहं आहिनि इहे खैरियत सां गुज़रनि अमन अमान जी सूरत हाल बि ख़राबु आहे हींअर बि राति देरि सां ख़बर आई त डेरा इस्माइल खान में थाणे ते हमिलो थियो आहे दहशतगर्दनि जे हमले में 10 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि ऐं 5 खां वधीक ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि डेरा इस्माइल खान में इहा आई आहे ख़बर अहिड़ी रीति पाण सिंध में जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सिंध में कल्ह शबीर बिजाराणी शहरियार महर ऐं इम्तियाज़ शेख शिकारपुर ज़िले में इहे उम्मीदवार आहिनि पीपल्स पार्टी जे तरफ़ां इन्हनि कल्ह हिकिड़ी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई उन्हनि इल्ज़ाम हयो त इलेक्शन खां अॻु में ई असांजा माण्हू अॻुवा कया पिया वञनि माण्हू अॻुवा करे पोइ उन्हनि खे चयो पियो वञे त फलाणे पार्टी खे तव्हां वोट ॾियो ऐं धाड़ेलनि ते जेको धाड़ेल जेको आहे मैदान ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं धाड़ेल माण्हुनि खे खयो पिया वञनि ऐं असां ते असर रसूख़ पियो इस्तेमालु कयो वञे अहिड़ी रीति घुटकी में बि झेड़ो हले पियो सुंदराणियुनि जो तमामु घणा ख़ासि करे इन पासे अलाह साईं खेर करे खैरियत सां मामिलो थी वञे इन पासे उतरे इलाइक़े में अमन अमान जी तमामु वॾी सूरत हाल ख़राबु आहे कराची में बि मुख़्तलिफ़ हंधनि ते मामला तमामु घणा ख़राबु हूंदा अलाह साईं करे उहो खेर थी वञे सांगड़ में बदीन में इहे उहे डिस्ट्रिक्ट्स आहिनि जिते ठीकु ठाक झेड़े जा इम्कान आहिनि पर हाणे ॾिसूं था त इंतिज़ामिया उते केतिरो हू करे थी ऐं पाण खे इलेक्शन जूं जाम ॻाल्हियूं करणियूं आहिनि नड़ो ब्रेक आहे व्यूअर्स बिल्कुलु नड़ो ब्रेक आहे अमा काॾे न वञिजो ऐं टपाल मेज़बान जो जेको अनोखो रंग ऐं ख़ुशबू ऐं ज़ाइको जेको आहे तव्हांखे तमामु घणो वणंदड़ हूंदो ज़रूरु चाहे कि इंजॉय कजो टपाल मेज़बान जी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठण लाइ सारिफ़ीन टपाल मेज़बान जो को बि पैक ख़रीद करे पंहिंजी मालूमात पैक ते ॾिनल कोपन में दर्ज कनि ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो ड्रॉप बॉक्स में विझी छॾीनि ऐं मौक़ियो हासिल कनि टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठण जो ऐं खोड़ सारा क़ीमती इनाम तव्हां हासिल करे सघो था नाज़रीन नड़ो ब्रेक आहे वरी वापसि अचूं था तव्हां सां कनेक्टेड रहिजो ॾिसंदा रहिजो सुबह मेहरान सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में व्यूअर्स प्रोग्राम ॿुधाए चुकी आहियां रोज़ जीअं लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर पिणु हली रहियो आहे सो तव्हांखे छा करिणो आहे डायल करिणो आहे नंबर प्रोग्राम में शामिलु थियणो आहे ऐं का बि ॻाल्हि हुजे त तव्हां सां वंड कजो त तव्हांजे आस पास जी छा सूरत हाल आहे मींहुं वसे पियो मौसम थधी आहे 2 ॾींहं माना पाण मींहुं ॾिठो आहे त मींहुं जेका सूरत हाल असांजे आस पास जी थी आहे न त उहा असांखे थोरो हाई अलर्ट ॾिए पई त बाबा हाणे तव्हांजी जेका सिलेक्शन आहे न उहा सुठी हुजणु खपे मौसम जॾहिं सुठी हूंदी आहे त पोइ छा यादि ईंदो आहे
चांहि यादि ईंदी आहे, गॾु पकोड़ा यादि ईंदा आहिनि। समोसा त तव्हां जॾहिं न खाईंदा हा आहियो। पोइ हाणे छा कंदासीं, मौसम सुठो आहे, तव्हांखे पकोड़ा कराईंदा। असांजा डायरेक्टर साहब सर ॿुधनि पिया, वेठा आहिनि ओबी में। व्यूअर्स, टपाल मेज़बान तमामु बहितरीन चांहि आहे। टपाल मेज़बान जी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठण लाइ सारिफ़ीन टपाल मेज़बान जो को बि पैक ख़रीद करे पंहिंजी मालूमात पैक ते ॾिनल कॉपनि में दर्ज कनि ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो ड्रॉप बॉक्स में विझी छॾीनि ऐं मौक़ियो हासिल कनि टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठण जो ऐं खोड़ सारा क़ीमती इनाम हासिल कनि। सो तव्हां बि बिल्कुलु खोड़ सारा इनाम हासिल कयो। जश्न जमालो जेके टीवी शोज़ थी रहिया आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में, उन्हनि में बि शिरकत कयो, पंहिंजे ख़ूबसूरत फ़नकारनि सां गुलकारनि सां मुलाक़ात कयो ऐं गॾोगॾु ज़ाइकेदार तव्हां बि मौजूदु हूंदव। तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा आहियो त असां बि उते मौजूदु हूंदासीं। सो तव्हां उते मुलाक़ात बि करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि त ॿ मौसमूं आहिनि, हिकिड़ी ॾाढी थधी सुठी मौसम आहे, बहार जी आमद पिण आहे, ऐं ॿी आहे गरम मौसम। गरम मौसम तव्हां सम्झी विया हूंदव, ॻाल्हि असां इलेक्शन जी करियूं पिया। बिल्कुलु बिल्कुलु, इलेक्शन जी पाण ब्रेक ते वञण खां पहिरीं ॻाल्हि कईसीं, नाज़रीन खे पंहिंजे ॿुधायोसीं त 26 करोड़ बैलेट पेपर्स जेके आहिनि बैलेट पेपर्स तयारु थी विया आहिनि, छपिजी विया आहिनि, तव्हांजे शहरनि में पहुची वेंदा। उनखां पोइ तव्हां 2 ॾींहंनि खां पोइ तव्हां वोट जो इस्तेमालु कंदा। कल्ह बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद में हुसैनाबाद वारे इलाइक़े में उन्हनि ख़िताबु कयो। उन्हनि पंहिंजे मंशूर ते ॻाल्हायो, जीअं हू तक़रीरूं कंदा अचनि पिया, पर उन्हनि कल्ह तनक़ीद कई हैदराबाद में, छाकाणि जो उते उन्हनि पार्टियुनि जो ज़ाहिर असर रसूख़ आहे। उन्हनि चयो त जेकॾहिं शींहं सितारो किताब ऐं लगड़ तव्हांखे वोट घुरणु अचनि त महिरबानी करे उन्हनि खे न ॾिजो। ऐं चयो वियो त जेके MQM वारनि ॾांहुं इशारो करे उन्हनि चयो त लगड़ वारनि खे चइजो त असां राह खां फंडिंग वठंदा ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ नारो हुननि खे वोट न ॾींदासीं। किताब वारनि खे चयो त असां तव्हां मज़हबी जेको आहे मज़हब जी बुनियाद ते तव्हां मामला खणो पिया, मज़हबी जहिड़नि न तव्हां असांखे वधायो पिया। तारे वारनि खे तव्हां चइजो त असांखे तारा चमकंदड़ आसमान ते ॾाढा सुठा लॻंदा आहिनि ऐं आज़ाद उम्मीदवार अचनि त उन्हनि खे चइजो त वोट असां ज़ाया न कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु, वधीक कुझु नथा ॻाल्हाए सघूं, नाज़रीन पाण सम्झनि। आसिफ अली ज़रदारी साहिबु चयो चकवाल में तलागंग हिकिड़ो इलाइक़ो आहे, ॾाढो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, चकवाल ॾाढो ख़ूबसूरत आहे। उते आसिफ अली ज़रदारी साहिबु विया ऐं उन्हनि चयो त साईं हींअर जेकॾहिं तव्हां पघारूं चवण ते बि वधाए छॾियो तॾहिं बि कुझु न थींदो। ऐं जेके बि हिननि खे हुकूमत ई न हलाइण आई आहे, नवाज़ लीग ऐं PTI ॾांहुं इशारो कयो त हिननि खे मुल्की मामला हलाइण ई नथा अचनि। सो असां ईंदासीं त समूरनि शयुनि जो अज़ालो कंदासीं। ऐं बिलावल साहब हिकिड़ी ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा बि कई त मंशूर तव्हां हिकु दफ़ो पढ़ी वठो, 10 जा 10 जेके नुक़्ता आहिनि उन्हनि ते आऊं अमल कराईंदुसि ऐं तव्हांजी जेका पघार आहे मां कोशिशि पूरी कंदुसि त थोरी न पर डबल तव्हांजी सब्सिडी तव्हां IMF वारनि खे लिखी ॾेई छॾियो आहे त असां हाणे का बि सब्सिडी न ॾींदासीं। उहो इहो मंशूर जेके आहिनि न, इलेक्शन सेल में जॾहिं असां वेठा हुआसीं त समूरनि पार्टियुनि जे मंशूरनि ते असां ॻाल्हायोसीं त लुबे लुबाब इहो आयो त हीअ जीअं चवंदा आहिनि त असां मतिलबु कंहिं बि पार्टी खे असां नथा चऊं, पर घणे भाङे इहो ई मौक़ुफ़ साम्हूं आयो ऐं माहिरनि इहो ई चयो त हीअ जीअं लेबर यूनियन्स हूंदियूं आहिनि न प्राइवेट कंपनीज़ में, उन्हनि जा जीअं मुतालबा हूंदा आहिनि कंपनियुनि वारनि खां त बाबा असांखे 10 मुतालबा इहे पूरा करे ॾियो, न त असां कम जो बाइकाट कंदासीं। उहे ई हुआ। बाक़ी ॻाल्हि उहा कजे जेका हक़ीक़त ते मबनी हुजे। तव्हां लिखी ॾेई आयो त असां पघारूं न वधाईंदासीं, असां पेट्रोल महांगो कंदासीं, बिजली महांगी कंदासीं, गैस महांगी कंदासीं। इवन तरक़ियाती जेका बजट आहे उहा बि तव्हां IMF खे ॾेई छॾी आहे। ईंदड़ 5 सालनि ताईं तव्हां को तरक़ियाती कमु नथा कराए सघिया आहियो, ठीकु आहे, को रोड नथा ठाराए सघो, को पुल नथा ठाराए सघो, उन खां पोइ तव्हां अची तव्हां असांखे घर सबूत तव्हांखे हिन बारिश ॾिनो बि आहे। सो केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि, न त जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त कुझु घणो ई मामिलो थी वेंदो। ऐं उन खां पोइ कराची ते पाण ॻाल्हायूं त कराची में कराची जेका सियासत आहे उन में अहम मोड़ आयो आहे। ऐं इक़बाल जो शेर आहे न, एक ही सफ़ में खड़े हैं महमूद अयाज़। सो MQM ऐं ANP कल्ह हिकिड़े गॾु सोफ़े ते वेठा ऐं मुस्तफ़ा कमाल जेको आहे उहो मर्दान हाउस ते वियो शाही सैयद वटि। उन्हनि चयो आहे त असां हाणे गॾिजी सियासत कंदासीं, इलेक्शन में हिक ॿिए खे सपोर्ट कंदासीं। ख़बर तमामु वॾी आहे। ऐं जेके माण्हू कराची में रहनि था, कराची जी हिन पॉलिटिक्स खे सम्झनि था, जेके माण्हू MQM जे तालुक खे सम्झनि था, ज़रूरु उहे हैरान बि थींदा, परेशान बि थींदा। सो शाइरी बि आहे, हैरान हुआ परेशान हुआ। सो पाण हलूं था, महिमान ॾांहुं हलूं था, ख़ूबसूरत महिमान। ऐं उन्हनि सां मुंहिंजी अॼु पहिरीं मुलाक़ात आहे, पर उन्हनि खे मूं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में ॾिठो आहे। जीअं स्टूडियो में अंदरि आया त मूं चयो त साईं खे मूं किथे ॾिठो अथमि, त उहो ताज़ो ई हैदराबाद में हिमायत अली शाइर जे यादि में हिकिड़ो प्रोग्राम थियो, उन खां पोइ अहमद फराज़ जी यादि में प्रोग्राम थियो EFT वारनि जे तरफ़ां। सो उते साईं पंहिंजे भरपूर जोभन में हुआ
ऐं केॾीमहिल सिंगिंग बि कयूं त मॉडलिंग बि कयूं सो प्रोफेसर मां चवां थो उस्ताद ईअं हुजणु घुरिजनि ईअं मतिलबु त उहो न हुजनि त तव्हां क्लास में घणो ॿारनि खे जेको आहे डिक्टेटरशिप न हुजे उस्ताद माना उन ॾिसंदे लॻे त वाकई घणो शख़्सियत हुजणु घुरिजे त ईअं ज़ाहिर तव्हां जेके ॿार आहिनि तव्हां मां सिखंदा तव्हां हुनजा आइडियल आहियो ॿार तव्हां मां ई सिखंदा पोइ उहे मल्टीपल शयुनि ॾांहुं वेंदा मल्टीपल फील्ड्स ॾांहुं वेंदा मुख़्तलिफ़ शयूं सिखंदा सो द वन एंड ओनली प्रोफेसर तनवीर अहमद सिद्दीकी असांखे जॉइन कयो आहे साईं असां तव्हांखे भलीकार चऊं था थैंक यू वेरी मच अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर हैव अ गुड मॉर्निंग कैसे हैं सर फर्स्ट क्लास आप लोग कैसे हैं खैरियत से अल्हम्दुलिल्लाह हम बहुत ज्यादा एनर्जेटिक हैं वो तो 2 दिन की छुट्टी मिलती है ना सुबह जी तो फिर 2 दिन के बाद जब हम आते हैं तो एनर्जेटिक होते हैं मंगल के दिन थोड़ा टेम्पो कम और फ्राइडे में बिल्कुल ठंडे हो जाते हैं फ्राइडे को तो मतलब सुबह को उठते हुए भी जो है ना हमारे जो डायरेक्टर साहब हैं और प्रोड्यूसर साहब हैं ना वो फोन करके हम उठाते हैं कि मेहरबानी करके जुम्मे का दिन है और मुझे सर कहते हैं तारा तुमने जरूर आना है सर ने बिल्कुल छुट्टियां सब कुछ कैंसिल कर दिया मेहरान टीवी का जो स्टूडियो यहाँ जो भी आएगा वो एनर्जेटिक हो जाएगा ये इसमें कुछ है करामात है सही सही आपने कह दिया ना तो अब बिल्कुल होंगी अब हम मान गए वैसे भी देखें ये बहुत सारे जो नौजवान हैं उनके लिए जो है ये एक मदर इदारा है सीखते हैं करते हैं उसके बाद आगे जाते हैं आज जिस भी आप इदारे में चले जाएं चाहे वो उर्दू हो सिंधी हो उसमें आपको 3 से 4 शागिर्द तो लाजमी वो मिलेंगे जो कि मेहरान टीवी बिल्कुल इसमें कोई शक प्रोडक्ट ऑफ मेहरान टीवी होंगे बिल्कुल सर हम आएंगे आपके पास आपका मौजू है पॉलिटिकल साइंस आपका मौजू आर्ट है और अच्छा लिखते हैं अच्छा बोलते हैं अच्छा परफॉर्म करते हैं बच्चों को भी अच्छा पढ़ाते हैं आज दिन है योम कश्मीर का कश्मीर में से यकजहती का पहला मेरा सवाल ये होगा कि ये पस मंजर है क्या हमारे नाज़रीन को हाँ जी बिल्कुल बिल्कुल सर हम ये सुनना चाहेंगे आपकी जुबानी देखिए आज जो पाकिस्तान और इंडिया बल्कि मैं ये कहूँगा कि इलाकाई और इंटरनेशनल जो इशू है ना 2-3 उसमें से हमारा कश्मीर का भी है जी और कश्मीर का अगर हम बैकग्राउंड देखें ना तो बेसिकली कश्मीर के सारे रास्ते जाते हैं पंजाब से ठीक है और सबसे पहले इस एरिया को ना जो मुस्लिम एम्पायर या कहना चाहिए हुकूमत में शामिल किया वो 1015 यानी 1015 में महमूद गजनवी ने इसको मुस्लिम एम्पायर में शामिल किया उसके बाद फिर महमूद गजनवी के बाद गौरी ठीक है खिलजी तुगलक और जो लोग आते रहे वो सब का ये पार्ट रहा ठीक है जी आहिस्ता आहिस्ता मुस्लिम पॉपुलेशन बढ़ी फिर जब मुगल आए तो मुगल्स ने देखा कि पंजाब जो है एक फर्टाइल एरिया है और यहाँ से खुराक ज़्यादा मिलती है और पंजाब के ऊपर वाला जो इलाका है कश्मीर का वो इसके साथ बिल्कुल मिला हुआ है तो मुगलों के लिए भी ये बहुत इसकी इंपॉर्टेंस थी क्योंकि पंजाब के जो रिवर्स हैं वो आते ही कश्मीर से रावी सतलज ब्यास झेलम चनाब ठीक है इसी तरह श्रीनगर एबटाबाद श्रीनगर सियालकोट और श्रीनगर रावलपिंडी और एक चौथा छोटा रास्ता है जो गुरदासपुर की तरफ निकलता है ठीक है जी उसमें से 3 रास्ते आज भी हमारे पास हैं एक छोटा सा रास्ता जो गुरदासपुर का वो भी हमें मिलना चाहिए था वो क्यों नहीं मिला वो मैं आपको आगे बताता हूँ मुगल्स ने इसको फिर ज्यादा अहमियत दी ज़ाहिर इलाका अच्छा था इसको जन्नत नज़ीर भी कहा जाता है फिर एक वक्त ऐसा आया कि जब मुगलों का डिक्लाइन हुआ डाउनफॉल हुआ तो ये सारा जो है पंजाब गया फिर सिखों के पास रहा सिखों ने भी इसको कश्मीर को वही हैसियत दी अहमियत दी ठीक है जी जैसे हम कहते हैं ना कि कमीज होती है उसमें कॉलर होता है और दामन होता है तो पंजाब इसका जो है ना वो दामन है और कश्मीर उसका कॉलर है ठीक है जी कॉलर है तो अब ये एक शर्ट के माने हम इसको देख लेते हैं और कश्मीर के सारे रिवर आती पंजाब की तरफ है इसकी वजह से वो फर्टाइल भी है अब जब 1839 में ब्रिटिश कंपनी ने इसको कैप्चर किया पंजाब को तो उसूल ये था कि जिसके पास पंजाब होगा ना उसके पास कश्मीर चला जाएगा क्योंकि रास्ते वहीं से जाते थे ब्रिटिशर्स ने फिर इस वैली को क्या किया 1846 में एक पैक्ट किया अमृतसर पैक्ट और वहां आबादी मुसलमानों की ज्यादा थी लेकिन वहां एक डोगरा राज हिंदू डोगरा राज था राजा था गुलाब सिंह उस गुलाब सिंह को कहते हैं 75 लाख रुपए में इसको सेल आउट कर दिया कश्मीर यानी कि अब पंजाब से अलग हो गया पंजाब अलग हो गया वो ब्रिटिशर्स ने अपने पास रखा और इस वैली को जो है वो अचानक बेच दिया 75 लाख रुपए में एक हिंदू फैमिली को इस तरह सडनली वहां पर जो है ना वो हिंदू राज कायम हो गया ठीक है उसके बाद ये सिलसिला चलता रहा और वहां के लोगों ने उस राज के खिलाफ जो है ना प्रोटेस्ट किया और आज हम पर ये इल्जाम लगाया जाता है कि हम लोग शायद कश्मीर के अंदर जो है वो वायोलेशन कर रहे हैं या तशद्दुद करवा रहे हैं या उनको मोटिवेट करते हैं ऐसी बात नहीं है 1931 में कश्मीर में सबसे पहला एजिटेशन हुआ अब ये जहन में वाली बात है कि इस वक्त पाकिस्तान नहीं बना 1931 में
اور اس 31 کے اندر ہمارے جو شاعر مشرق ہیں, ہمارے نیشنل پوئٹ علامہ اقبال, بیسیکلی وہ کشمیری تھے, تو وہ بھی کشمیر گئے اور انہوں نے باقاعدہ اس پر ایجیٹیشن کیا. علامہ اقبال نے بھی ایجیٹیشن کیا 31 کے اندر. اس کے بعد پھر گریجولی آہستہ آہستہ جب برٹشر کا یہاں راج ختم ہو رہا تھا تو برٹشرز نے ایک پلان دیا پارٹیشن کا, اس کو کہتے ہیں 3 جون پلان. اور اس 3 جون پلان کے اندر یہ پوائنٹ رکھا گیا تھا کہ ہندوستان کی جتنی پرنسلی اسٹیٹس ہیں, جیسے خیرپور ہے, بہاولپور ہے, حیدرآباد دکن ہے, اور میسور ہے, اور جے پور, الور, بیکانر, جودھ پور, ٹھیک ہے, کلات ہے ہمارے پاس, اور اس کے ساتھ سواد ہے. اس طرح کی انڈیا میں نا انکلوڈ کشمیر 561 پرنسلی اسٹیٹس تھی. تو ان کو یہ رائٹ دیا گیا تھا, ان کے جو بھی نواب تھے, راجا تھے, مہاراجا تھے, کہ آپ یا تو انڈیا کو جوائن کریں یا پاکستان کو جوائن کریں, یا چاہے تو اپنی سیپریٹ اسٹیٹ بنا لیں. اب چونکہ کشمیر کے راستے, کشمیر کا کلچر, کشمیر کی باؤنڈریز, کشمیر کی پاپولیشن, ہر چیز پاکستان کے قریب تھی, تو اس کو پاکستان کا حصہ بننا چاہیے تھا. لیکن وہاں کا جو راجا تھا, پہلا جو تھا وہ گلاب سنگھ تھا, اور لاسٹ جو تھا اس کا نام تھا مہاراجا ہری سنگھ. اس ہری سنگھ نے جو ہے کہنا چاہیے کہ ماؤنٹ بیٹن اور پنڈت جواہر لال نہرو ان کے ساتھ مل کر ایک سازش کی, اور ان لوگوں نے ڈیلیبریٹلی, جسے کہنا چاہیے نا, اس ایریے کو ڈسٹرب کرنے کے لیے کشمیر کو جو ہے نا انڈیا کا پارٹ بنوا دیا. اصولی طور پر یہ ہمارا حصہ ہے, وہاں کی پاپولیشن, کیونکہ انڈیا ایک بات کہتا ہے کہ بھی وہاں کی جو ہے نا میجورٹی, یا کہنا چاہیے کہ راجا جو ہے وہ ہم سے انیکس چاہتا ہے, الحاق چاہتا ہے. اب یہی اصول جو ہے نا اگر ہم مان لیتے ہیں تو حیدرآباد دکن جو تھی نا مسلم اسٹیٹ تھی, حیدرآباد دکن مسلم اسٹیٹ تھی. اس حیدرآباد دکن کو انڈیا نے قائد اعظم کا جس دن انتقال ہوا نا, اسی دن اٹیک کیا, اور اٹیک کرنے کا جواز یہ بنایا کہ اس ایریے میں ہندو پاپولیشن زیادہ ہے, لہٰذا اس پر ہمارا رائٹ بنتا ہے. ٹھیک ہے جی, انہوں نے پاپولیشن کو بیس کر دیا. اب یہی فارمولا ہم کشمیر کے اندر ماننا چاہیے نا اس کو, کیونکہ کشمیر کی جو تقریباً 94% آبادی جو ہے نا وہ مسلمانوں کی ہے. آج بھی اس نے اس پہ قبضہ کیا ہوا ہے, اور اصولی طور پہ یہ ہمارا ایریا ہے. یہ اس کا ایک مختصر سے میں نے آپ کو بیک گراؤنڈ بتا دیا کہ جب پارٹیشن پلان ہوا تو اس پارٹیشن پلان کے مطابق صحیح فیصلہ نہیں ہوا, اور انڈیا اور پاکستان کے درمیان یہ مسئلہ پیدا کیا گیا. اوکے, اب آتے ہیں ہم پارٹیشن کے بعد. اس کے بعد کیا صورتحال بنتی ہے؟ پھر اب ہم ہر سال 5 فروری کو مناتے تو ہیں, اس کے پس منظر کے بارے میں تو بہت ہی کم لوگ جانتے ہیں. ٹھیک ہے, بس ایک ہی دن جو ہے وہ سارا کنسیڈر کیا جاتا ہے. اچھا سر, ایک پوائنٹ میں بھی ایڈ کرنا چاہوں گی کہ اگر ہم اپنے پڑوسی ملک کی بات کرتے ہیں تو وہاں کے نوجوان خود خلاف ہیں کہ اس طرح کی بربریت نہیں ہونی چاہیے, اس طرح کا ظلم نہیں ہونا چاہیے, اس کے باوجود بھی یہ ظلم جاری رہ رہا ہے. تو آگے مطلب اب جو ان کا کوشچن ہے اس پہ آپ کیا کہنا بالکل, لیکن ہم یہ کوشچن, ایک کال ہے ہمارے ساتھ, دیکھتے ہیں کون ہے. السلام علیکم, ویلکم ٹو صبح مہران. کہہ رہے ہیں کتنا کا اساں سان گڈ لائن تے آئے. علامہ امیتا سلیم حیدرآباد تا گلاواں تھی. جی جی, اگر مجھے کشمیر تے گلائنو ہوयो ऐं वोट जे बारे में गलाइणो हुयो मूंखे. जी ज़रूर ज़रूर ॻाल्हायो. हा, जेको असांजो वोट आहे असां इस्तेमालु त करूं था, पर असांजो हक़ जेको आहे असांखे कोन थो मिले, ऐं असां जेको चूज़ करूं था जंहिंखे सो उहे अचनि था, पर असांखे जेको आहे फ़ाइदो त कोन था ॾियनि, न को सहूलियत आहे, न नौकिरी आहे, न कुझु आहे. तव्हां बिल्कुलु सही था चओ. इहो हर माण्हू जो इहो ई आवाज़ आहे, पर जेॾी महिल असां मजमूई तौर ते असां वोट जो सही इस्तेमालु कंदासीं, असां मजमूई तौर ते असां जेॾी महिल उथंदासीं त पोइ ही जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भूअं सॼीअ जा भाॻिया, ऐं पोइ सभु सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर. सो तव्हां इहा सुठी कोशिशि कई आहे त तव्हां पाण चेंज आणणु चाहियो था, तब्दीली आणणु चाहियो था. अहिड़ी रीति तव्हांखे ॾिसी ॿिया माण्हू बि ईंदा, ऐं जेको आहे हिकु ॾींहुं ज़रूरु इहा तब्दीली ईंदी. तव्हां वधीक छा चवणु चाहींदा? असां इहो चवणु चाहियूं था त असां जंहिंखे जो चूज़ करूं था ऐं जंहिंखे वोट ॾियूं था, सो असांखे जेको आहे न नौकरियूं मिलनि थियूं, न को असांखे. तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं तव्हां सुठी ॻाल्हि चई आहे. पोइ हाणे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो मटायो ऐं उन माण्हू खे चूज़ कयो जेको तव्हांजा मसइला ॿुधी सघे ऐं तव्हांखे हुननि जो सवलो हल बि ॾेई सघे. त फ़ैसिलो यकीनन तव्हांजो हूंदो त पोइ 5 सालनि जे लाइ तव्हां छा पंहिंजे लाइ चूज़ कयो था. बिल्कुलु, ऐं ॾाढी हुननि ख़ूबसूरत ॻाल्हि कई. त ॾिसो न कीअं पंहिंजे दर्द जो आवाज़ कढियो,
ये न्याणी फोन करे चवे थी त असां भला कंहिंखे वोट ॾियूं, असांजा मसइला ई हल नथा थियनि, सो पाण खे ब्रेक ॾांहुं हलणो आहे। हाँ बिल्कुल व्यूअर्स, नंढड़ो ब्रेक आहे ऐं टपाल मेज़बान सिंध जी मेज़बानी जो राज़ आहे। टपाल मेज़बान सिंध जी मेज़बान टपाल मेज़बान आणे रहियो आहे टीवी शो तव्हांजे पंहिंजे शहर सखर, लाड़काणो, घोटकी, जेकबाबाद, दादू ऐं खैरपुर में, सो तव्हां बि ज्वाइन करे सघो था ऐं भरपूर इनाम खटे सघो था। नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, स्टे कनेक्टेड। असां जल्दी सां वापसि अचूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। व्यूअर्स, अॼु यौम यकजहती आहे, कश्मीरनि सां मुहबत जे इज़हार जो ॾींहुं बि अॼु असां चई सघूं था ऐं उन्हनि सां जेको ज़ुल्म थिए थो, जेको जबर आहे, जेका बरबरियत आहे ऐं सोशल कनेक्टिविटी उतां जी स्टॉप लॻी पई आहे, उते कनेक्शन्स सही कोन आहिनि, उते को बि राब्तो आसानी सां मुमकिन न आहे। त तव्हां सोचे सघो था माना हिकु ॿ ॾींहं पंहिंजो जेकॾहिं मोबाइल बंदि थिए थो त असांखे केॾी मुश्किल थींदी आहे। का बि उन ते तशदुद जेको कयो वञे, केरु बि जेकॾहिं घरां ॿाहिरि निकिरे थो ऐं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करे थो त पोइ भारतीय जेका मूंखे त पाण पुलिस नथा चई सघूं, दहशतगर्दी चई सघूं था, जंहिं हिसाब सां त कयूं था पाण हलूं था सॾु। प्रोफेसर साहिबु, असां तव्हांखे ब्रेक खां पहिरीं हिकिड़ो सुवालु कयोसीं त पार्टीशन खां पोइ वारी सूरत छा थी ऐं अॼु ॾींहं ताईं उते छा छा थिए पियो, उन ते तव्हां प्लीज़ ॿुधाइजो। देखिए, अभी मैंने यहाँ तक हमने 47 तक की बात की, जी बिल्कुल, मैं इसको वहीं से लिंक कर देता हूँ। ठीक है। जब पार्टीशन हो रहा था और प्लान 3 जून प्लान आ गया था, तो उस प्लान में 561 जो रियासतें थी उनको राइट था, तो उस टाइम पर कायदे आज़म ने बाकायदा मुलाकात की राजा हरी सिंह से और उसको ऑफर किया कि आप हमें ज्वाइन करें, आपको पावर है और हम आपको जो स्टेटस आपका है वही देंगे, ठीक है। पार्ट ऑफ कहना चाहिए पाकिस्तान बनेगा कश्मीर, तो आपको एक स्टेटस होगा और आप जैसा हमसे डीलिंग करेंगे आप उसको एग्री करेंगे, ठीक है। मगर इन लोगों ने क्या किया कि एक साजिश को तैयार किया और एक रेड क्लिफ अवार्ड था जिसमें पंजाब को तकसीम होना था, ठीक है जी। इंडिया का उसूली तौर पर कोई रास्ता जाता ही नहीं है कश्मीर की साइड। 4 रास्ते मैंने आपको बताया ना, तो उसमें एक छोटा रास्ता है गुरदासपुर श्रीनगर। अब गुरदासपुर का जो रास्ता है ना, वो 6 महीने क्लोज होता है और 6 महीने ओपन होता है, क्योंकि वहां स्नोफॉल और बारिश इतनी होती है, बंद रहता है। लेकिन इन लोगों ने क्या किया कि गुरदासपुर, जीरा, पठानकोट, ये मुस्लिम मेजॉरिटी वाला एरिया था ना, ये पार्टीशन जब किया पंजाब को, तो वो एरिया कहना चाहिए नाइंसाफी के तौर पर इंडिया को दे दिया। इंडिया ने वहीं से अपनी आर्मी को जो है शिफ्ट किया और ये कहा कि भाई राजा जो है हमसे इलाहक चाहते हैं या हमारे साथ मिलना चाहते हैं। इस पर पहली दफा जो है वो पाकिस्तान की और फिर इंडिया की वार हुई 1948 में। अब यह मैं आपको एक और बता दूं कि कायदे आज़म का एक स्टेटमेंट था कि कायदे आज़म ने कहा था कि कश्मीर हमारी शहरग है। अब शहरग आपको मालूम है कि अगर हम गले को काट दें तो इंसान 3 मिनट के अंदर मर जाता है। अब हमारा जो सबसे बड़ा जो सूबा है पंजाब है और उसकी जो फर्टिलिटी है, जो जरखेजी है, ठीक है, वो तो पंजाब तो पार्टीशन से पहले ही ग्रैंड गोदाम कहलाता, अनाज घर कहलाता था पूरे बर्रे सगीर का, और आज भी है। अब उसकी सारी जरखेजी वो थी कश्मीर के रिवर की वजह से। अब हुआ ये कि इस गलत तकसीम की वजह से जो है वो उस रिवर्स का कंट्रोल भी इंडिया के पास चला गया, ठीक है। वहां पर जुल्म और बर्बरियत हुई जो आज तक चल रही है, ठीक है जी। पहली जंग हमारी 1948 में हुई उससे, ठीक है जी। उसके बाद जब इंडिया ने ये देखा कि वहां आबादी ज्यादा मुसलमानों की और वो पाकिस्तान के साथ आना चाहते, तो इस मसले को हम लेके नहीं गए यूएनओ में। फर्स्ट टाइम इसको पंडित जवाहरलाल नेहरू लेके गए, कायदे आज़म का इंतकाल हो चुका था, और उन्होंने वहां खड़े होकर ना एक रेजोल्यूशन दी और कश्मीरियों से कहा कि आप डाउन हो जाएं, थोड़े से ठंडे हो जाएं। उनका ऑडियो और वीडियो भी मौजूद है जिसमें वो कश्मीरियों से प्रॉमिस कर रहे हैं कि आप थोड़े से काम डाउन, थोड़ा सा हो जाए, ठंडे हो जाए, तो हम आपसे वादा करते हैं कि हम वोटिंग के जरिए आपसे मालूम करेंगे, आपकी राय मालूम करेंगे कि आप पाकिस्तान के साथ जाना चाहते हैं या हमारे साथ आना चाहते हैं, ठीक है जी। ठीक। उस रेजोल्यूशन को पहली रेजोल्यूशन कहा जाता है और पाकिस्तान ने भी उसको सेकंड किया कि ठीक है अगर ऐसी बात है। उसके बाद जनाब आज तक इंडिया ने उस रेजोल्यूशन पर जो है ना तो कोई बात मानी है, बल्कि उसी रेजोल्यूशन को फॉलो करते हुए 52 के अंदर 1952 में यूएनओ ने वोटिंग के लिए अपना एक कहना चाहिए नुमाइंदा भेजा, तो इंडिया ने उसको भी डिनाई कर दिया। हमने उसको एग्री किया कि ठीक है आप वोटिंग कराएं कि ये लोग किसके साथ रहना चाहते हैं। फिर हमने दोबारा उसको यूएनओ को थोड़ा सा नोक किया,
तो उन्होंने फिर 1957 के अंदर डॉक्टर यौरंग साहब को फिर भेजा यहाँ पर कि आए। वो इंडिया गए, इंडिया वालों ने फिर मना कर दिया कि हम जो है वो तैयार नहीं है। पाकिस्तान ने कहा हम तैयार है, ठीक है जी। अब ये उसके बाद एक पैनिक क्रिएट होती चली गई और फिर एक वो वक्त आया कि जब इंडिया ने क्लियरली कह दिया 1964 में, वहां की जो असेंबली लोकसभा, उसमें वहां के जो प्राइम मिनिस्टर थे जिन्होंने ये प्रॉमिस किया था यूएनओ में कि हम कश्मीर से वादा करते हैं कि उनका ऑडियो और वीडियो मौजूद, उन्हीं साहब ने 1964 में कहा कि कश्मीर तो हमारा अनब्रेकेबल अटूट अंग है, अटूट हिस्सा है, हम इस पर कोई डायलॉग नहीं करेंगे। रिजल्ट में पहली वॉर 48 में हुई और दूसरी वार हमारी जो हुई 1965 के अंदर 17 डेज की ये वार थी और हम बिल्कुल करीब थे। मगर फिर वही हुआ जो हमारी किस्मत के अंदर लिखा हुआ है कि प्रेशर आता है ऊपर से। और इस पूरी वॉर में जो 17 डेज की वॉर है उसमें अयूब खान का कैरेक्टर अच्छा नहीं था। भुट्टो साहब ने जो है ना जबरदस्त किस्म का जो है कहना चाहिए एक मूवमेंट चलाई थी कश्मीर के लिए। और कायद आजम की जो बात थी ना कि कश्मीर हमारी शहर आ गया, तो भुट्टो साहब ने एक जुमला कहा था अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में और वो बहुत पॉपुलर हुआ था और वो अवामी लीडर बन गए थे। उन्होंने कहा था ये कि हम भूख मर जाएंगे, ग्रास घास खाएंगे, लेकिन कश्मीर को हमने आज़ाद कराना है। लेकिन फिर एक इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी हुई और फिर वो जंग रोक दी गई, पेंडिंग में चला गया ये मसला हमारा। फिर उन्होंने अपने आप को और मजबूत किया, हम वीक होते चले गए। 71 में फिर कश्मीर के इशू पर हमारी वार हुई, ठीक है जी। फिर आगे चलते हैं, फिर देखते हैं कि हमने एक तरफ देखा कि सिख जो है वो अपनी आज़ादी के लिए कोशिश कर रहे हैं और हमें ऐसा महसूस होता था कि शायद कश्मीर भी आज़ाद हो जाएगा और ये इनका खालिस्तान भी बन जाएगा। लेकिन फिर हमसे कुछ गलतियां हुई और गलतियां ऐसी हुई कि राजीव गांधी की हुकूमत के अंदर जो है ना वो सिखों के खिलाफ और इंदिरा गांधी के खिलाफ के ज़माने में ऑपरेशन हुआ। उस ऑपरेशन के बाद ये कश्मीर का इशू ना हाईलाइट हो गया और 90 से लेकर आज तक मोर देन 2 लाख से ज्यादा अफराद ने कुर्बानी दे दी है, ठीक है जी। कोई गली, कोई स्ट्रीट, कोई इलाका, कोई मोहल्ला कश्मीर का ऐसा नहीं है जहां पर मर्डर ना किया हो उन्होंने। मोर देन 8 लाख से ज्यादा उनकी आर्मी इस वक्त कश्मीर की वैली के अंदर डिप्यूट की हुई है उन लोगों ने, ठीक है जी। और तमाम रेजोल्यूशन को जो यूएनओ की रेजोल्यूशन है उनको वायोलेट किया हुआ, उसने मानता ही नहीं है उसको। और अभी तो जो एक उन्होंने एक स्पेशल उसको कश्मीर को जो उन्होंने एक स्टेटस दिया हुआ था तो 835 और 870 के तहत उसको भी उन्होंने डिमोलिश कर दिया है। वो नहीं मानते कि भाई कश्मीर की एक अलग से एक आइडेंटिफिकेशन थी इंडिया के कॉन्स्टिट्यूशन, उसने कहा नहीं इसकी कोई स्पेशल कंडीशन नहीं है, ये भी जनरल है। तो उस पर भी अब ज्यादा वहां पर प्रोटेस्ट हो रहा है। और आज का दिन जो है ना वो दिन भी हमने 90 के बाद सेलिब्रेट करना शुरू किया। क्यों कि अब अगर हम उनके साथ नहीं खड़े होंगे ना तो डेफिनेटली तो फिर, क्योंकि हमारा जो डिपेंड है ना वो है पंजाब पर, ठीक है जी। हमारी जो सारी हम बेसिकली हम एग्रीकल्चरल कंट्री है तो हमारा जो सारा वाटर रिसोर्सेज वो है कश्मीर। अब कश्मीर जो है वो है इंडिया के कब्जे के अंदर, तो हम कैसे सुकून से बैठ सकते हैं? हम तो सुकून से नहीं बैठ सकते, क्योंकि जो भी इंटरनेशनल फार्मूला ये है कि हर इंसान को आजाद रहने का हक है। तो हम ये कहते हैं चलो भाई आप जो है हमें ना दें, एक वोटिंग करा लें, उनसे मालूम कर लें कि वो किसके साथ रहना चाहते हैं। यही एक इंटरनेशनल जो रेजोल्यूशन भी उन्हीं का है और बाद में वही मुखर गए हैं। बिल्कुल बिल्कुल यही सही, बिल्कुल ठीक। मैं चाहूंगा कि बहुत खूबसूरत अंदाज में नहीं सर के पास माशाल्लाह से सर ही इज वेरी, मतलब ऐसा लग रहा था कि हम हमारी आंखों के सामने हम भी वहां मौजूद हैं ना कि किस तरीके से। बात दरअसल ये ना कि ये जो भी कुछ हो रहा है ना, देखिए मैं इसको ये ऐसा कहता हूँ, इसको थोड़ा सा मैं और बढ़ा देता हूँ कि आज हमारे मुल्क में जो पॉवर्टी गुर्बत जो है ना उसकी बुनियाद ही कश्मीर का मसला है। हमारा जो बजट का जो ना 70% से ज्यादा जो हमारी आर्मी स्पेंड करती है, क्योंकि हमें दुश्मन से जो ना खतरा है, इसमें तो कोई दो राय नहीं है कि वो हमें खत्म करना चाहते हैं, ठीक है जी। और उन्होंने अब वॉर की टेक्निक्स को जो है ना इंडिया ने चेंज किया हुआ है, ठीक है। अब वो हमसे जो है ना पहले लड़ते थे फौज के जरिए, अब नहीं लड़ सकते वो हमसे, क्योंकि हमारे पास भी एटम बम है, अगर उन्होंने कुछ किया तो हम भी अटैक करेंगे, हमने साफ कह दिया। अब उन्होंने स्ट्रेटेजी को चेंज कर दिया है, उन्होंने कहा इनको इकोनॉमिक्स को जो है ना वो कोलैप्स करो, ठीक है, या इनके जो रिसोर्सेज है ना जहां से अर्निंग हो सकती है उसको डिस्टर्ब कर रखो। जैसे हमारे पास गेम चेंजर जो है ना वो सी पैक है। बिल्कुल आपने बहुत खूबसूरत, हम चाहेंगे कि आप ज़ाहिर बहुत अच्छी उर्दू बोलते हैं, लिखते हैं अशार, उसके बाद आप तो गाते भी हैं, अहमद फराज और हिमायत अली शायर, उसके बाद साहिर लुधियानवी, सोने पे सुहागा। हम चाहेंगे कि आप जो है 4 अशार कश्मीर पे भी। जी सर प्लीज।
एक पोइट्री मैंने लिखी थी और ये बाकायदा रिकॉर्डेड है, ठीक है, सॉन्ग है। मैं इसके अशार मैं आपको सुना देता हूँ। इसको कंपोज भी मैंने किया है, इसकी पोइट्री मेरी है, वोकल भी मेरा ही है। ऐ अर्ज़े कश्मीर, ऐ अर्ज़े दिलगीर, ऐ अर्ज़े कश्मीर, ऐ अर्ज़े दिलगीर, तेरी छाँव है ख्वाब हमारा, होगा ये ताबीर। ऐ अर्ज़े कश्मीर, ऐ अर्ज़े दिलगीर, ऐ इंसाफ के ज़िम्मेदारों कब इंसाफ दिलाओगे, गूंगे बहरे बन के कब तक हमसे नजरें चुराओगे, झूठे बातिल दावे उसके, झूठे बातिल दावे उसके, ये मुस्लिम जागीर। ऐ अर्ज़े कश्मीर, ऐ अर्ज़े दिलगीर। बहुत खूबसूरत पाण खे ख़बरुनि ॾांहुं हलणो आहे। जी बिल्कुलु। नाज़रीन केॾांहुं बि न वञिजो ऐं केॾांहुं बि न वञिजो, पंहिंजो पाण हलूं था हिकिड़े शॉर्ट। जी बिल्कुलु। ऐं सिंध जी मेज़बान टपाल मेज़बान आणे रहियो आहे टीवी शो तव्हांजे पंहिंजे शहर सखर, लाड़काणो, घोटकी, जैकबाबाद, दादू ऐं खैरपुर में। सो तव्हांखे पार्टिसिपेट करणो आहे, खोड़ सारा इनाम खटना आहिनि। न्यूज़ ब्रेक आहे, नंढड़ो ब्रेक हूंदो आहे। नाज़रीन पाण अप टू डेट रहंदा आहियूं में ऐं ॾिसूं था त उन्हनि वटि कहिड़ो असां हिते ई हूंदासीं, असां स्क्रीन ते ॾिसंदासीं, न्यूज़ रूम में न हलंदासीं। इहे असांजा नाज़रीन पंहिंजी स्क्रीन ते ॾिसंदा। सो स्टे कनेक्टेड। असां वापसि जल्दी सां अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबह में राण में। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। व्यूअर्स तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम लाइव हले पियो ऐं वरी एनर्जेटिक असां तव्हांजे साम्हूं मौजूदु आहियूं चांहि जे कप सां। चांहि असां चांहि मां महज़ूज़ थियासीं पे ऐं हुन खां पोइ जॾहिं टपाल मेज़बान जी ॻाल्हि अचे थी त टपाल मेज़बान आहे सिंध जी नंबर 1 चांहि, सिंध जी मेज़बानी जो राज़ आहे। नाज़रीन टपाल मेज़बान जो आहे अनोखो रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइको जेको तव्हां सभिनीनि खे बि तमामु बिल्कुलु बिल्कुलु असां टपाल मेज़बान पीयूं बि पिया, उनखे एंजॉय बि कयूं पिया ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं पिया त जश्न जमालो टीवी शो जो हिसो थियो ऐं को बि टपाल जो उनजो पैकेट वठो, उन ते ॾिनल कोपिन आहे उनखे उन ते पंहिंजी मालूमात रखो, उनखे पुर कयो ऐं वेझे ड्रॉप बॉक्स में विझी छॾियो। उन खां पोइ तव्हां खोड़ इनाम हासिलु करण जो मौक़ो हासिलु कयो। सो पाण ॻाल्हायोसीं पिया मुख़्तलिफ़ इशूज़ ते ऐं साईं कश्मीर जे हवाले सां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। कल्ह पाकिस्तान मतिलबु सॼी दुनिया में कैंसर जी रोकथाम जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। अंगनि अखरनि मुताबिक़ मुख़्तलिफ़ हिननि शयूं डिस्कस कयूं ऐं हिन कैंसर जे जेको आलमी ॾींहुं आहे हिन ते असां तमामु घणो कमु कयो आहे। हमेशह अवेयरनेस ते असां ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, लिखंदा रहंदा आहियूं। त हिन वक़्तु पाकिस्तान में कैंसर जा केसिस तमामु घणा वधनि पिया। आलमी रिपोर्ट इहा आहे, आलमी जेके बि इदारा आहिनि इंक्लूड WHO, ठीकु आहे, उन्हनि बि इहो ई चयो आहे त हर साल पाकिस्तान में 1 लख माण्हू जेको आहे कैंसर विघे मौत जे मुंहं में वञनि था ऐं उन जूं 12 अलामतूं बि उन्हनि ॿुधायूं आहिनि। उन जा जेके सबब आहिनि, हाणे त सबब ई कुझु घणा थी विया आहिनि। पहिरीं त कैंसर हिकिड़ी वॾी बीमारी हूंदी, हाणे त मतिलबु केरु ॿुधाए थो त साईं कैंसर आहे त असांखे मतिलबु एतिरो रिएक्ट ई नथो थिए, ईअं थो लॻे नॉर्मल जहिड़ो आम बीमारी थी वई आहे। तव्हां मां इन में एड ज़रूरु करणु चाहींदमि नाज़रीन, हूअं बि पाण ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां खोड़ सारा सेमिनार्स कंडक्ट कंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, अवेयरनेस प्रोग्राम्स आऊं ख़ुदि हिन अंगण ते खोड़ सारा करे चुकी आहियां। असांजे डायरेक्टर साहिब जिन जी महिरबानी सां हमेशह सर्जन इंफॉर्मेटिव प्रोग्राम्स अवां ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं फील्ड सां रिलेटेड एक्सपर्ट असां वटि डॉक्टर्स मौजूदु हूंदा आहिनि जेके तमामु घणी सुठी नॉलेज ॾेई रहिया हूंदा आहिनि, ॼाण ॾेई रहिया हूंदा आहिनि। सो हिकिड़ी इहा ॼाण तव्हां वटि हूंदी बि। ऐं अॼु वरी प्रोग्राम में रिपीट करणु चाहींदसि त तव्हां कोशिशि कंदा कयो त पंहिंजी चकास पाण कंदा कयो ऐं का बि गोड़ी जेकॾहिं तव्हांखे जिस्म में महसूसु थिए थी ऐं तव्हां सम्झो था त हिन में सूरु न आहे या वधंदड़ न हूंदी त तव्हां हुनखे मामूली बिल्कुलु बि न वठिजो। हिकु दफ़ो ज़रूरु कंहिं न कंहिं डॉक्टर सां रुजू कजो। थी सघे थो त तव्हांजो माइनर ऑपरेशन थिए, बायोप्सी थी वञे ऐं उन खां पोइ तव्हां मोज़ी मर्ज़ खां बची सघो था। छाकाणि त जॾहिं ही मर्ज़ पंहिंजे आख़िरी स्टेज ते पहुची वेंदो आहे त पोइ बिल्कुलु मोज़ी मर्ज़ बणिजी वेंदो आहे। उन मां
इंसान जी जान कोन असां छॾाए सघंदा आहियूं, सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो बिल्कुल बिल्कुल ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं तमामु वॾो अहम मौज़ू आहे ही कैंसर ते ज़ाहिर जनरल कैंसर जो आलमी ॾींहुं कैंसर जूं जेके बीमारियूं आहिनि उहो कंहिं बि क़िस्म जो कैंसर थी सघे थो जी जी पर तव्हां छातीअ जे कैंसर जी ॻाल्हि कई उहो तमामु हिकिड़ो अहम मसइलो थी वियो आहे ख़ासि करे पाकिस्तान में नौजवान छोकिरियुनि में औरतुनि में तमामु घणो वधी वियो आहे तमामु घणो असां सम्झंदा आहियूं ऐं त सिर्फ़ु ज़रूरी न आहे त औरतुनि इहो में ई शादीशुदा कैंसर हुजे पर कुंवारियुनि छोकिरियुनि में बि इहो वॾो मसइलो बिल्कुलु थी वियो तव्हां आहे ठीकु चई रहिया आहियो। असां सम्झंदा आहियूं त मां बि पहिरीं ईअं सम्झंदी हुयमि त सिर्फ़ु शायदि ही औरतुनि में ई थींदो आहे ब्रेस्ट कैंसर जो जेको मसइलो आहे, पर छाती जो कैंसर मर्दनि खे बि थिए थो, रियर केसिस हूंदा आहिनि पर मर्दनि खे बि थींदो आहे। सो तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं हिकिड़ो हूंदो आहे न चकास पंहिंजी असां भुलिजी वेंदा आहियूं, असां विसरी वेंदी असल में छा आहे जो जॾहिं ॻाल्हि अचे त के मौज़ू अहिड़ा आहिनि जेके मतिलबु त असांखे नंढे हूंदे खां वठी दिमाग़ में इहो फीड कयो आहे त इहे अनटच आहिनि। हा हा ठीकु आहे, हिन में मतिलबु चवंदा आहिनि त बाबा तव्हां जेकॾहिं हिन ते ॻाल्हायो त तव्हांखे शर्म नथो अचे, अड़े बाबा हीउ अहम वॾो मसइलो आहे, तव्हां बुखार में त डॉक्टर खे ॿुधाईंदा आहियो न। अहिड़ी रीति पाण नफ़्सियाती बीमारियूं जेकॾहिं को माण्हू डिप्रेशन में आहे, को ख़ामोश रहे थो त तव्हां हुनखे 2 टे ॾींहं तव्हां ॾिसंदा हुन सां ॻाल्हाईंदा न, अड़े बाबा तोसां मसइलो कहिड़ो आहे, जेॾी महिल हू उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं कंदो चवंदा हीउ चरियो थी वियो आहे, दरगाह ते हली ॿधी अचो। ऐं बिल्कुलु ऐं घर वारा डिनाई कंदा आहिनि, मञंदा कोन उन खां पोइ असां मरीज़ असांजो हिकिड़ो जेको रवैयो आहे अलाह साईं माफ़ करे असां अलाए कहिड़े पासे पिया वञूं त जेकॾहिं कंहिं वटि का बीमारी आहे त असां हुनजो इलाजु करण जे बदिरां असां हुनजी हमदर्दी वंडण जे बदिरां असां हुन सां नफ़रत कयूं था। ताज़ो ई मतिलबु हाणे मिसाल को कैंसर जो मरीज़ हूंदो, तव्हां ठीकु चओ पिया, हेपेटाइटिस जो मरीज़ आहे, परे कयो थांव अलॻि कयो, बिस्तरा अलॻि कयो, हुन खां परे थी वियो, बीमारी विचड़ंदी आहे। बाबा बीमारी ज़रूरु कान्हे का विचड़ंदड़ हूंदी आहे, पर तव्हां घटि में घटि हुन सां नफ़रत त न कयो न। पर एम्पैथी ऐं सिंपैथी जी बि हिते ॻाल्हि कोन आहे नाज़रीन, हिते ॻाल्हि आहे एक्सेप्टेंस जी। को माण्हू बीमार आहे, मिसाल आहे असांजे हथ में सूर आहे, असांखे को ज़ख़म थी वियो आहे, असांखे तकलीफ़ आहे त असांखे एक्सेप्ट करणो आहे, असांखे डॉक्टर खे ॾेखारणो आहे। ईअं ई जेकॾहिं ज़हनी का बीमारी आहे, को मुंझारो आहे, असांखे का ॻाल्हि न पई वणे, तंग पई करे, असां पंहिंजे रिश्तनि मां बेज़ार आहियूं, असांजा आम मामूली जेके कम आहिनि असांखे ॾुखिया लॻण लॻा आहिनि, त इट्स ओके, को मसइलो कोन आहे। असां वटि डॉक्टर्स मौजूदु आहिनि, असां ॾेखारे सघूं था, असां पंहिंजो मसइलो वंडे सघूं था। ऐं अॼुकल्ह जे दौर में इहे ॻाल्हियूं तव्हांखे एक्सेप्ट करणियूं पवंदियूं त असांजी ज़िंदगी आसान थींदी, न त असांजी ज़िंदगी तमामु ॾुखी बणिजंदी वेंदी। हलूं था साईं ॾांहुं। मूंखे ॾाढो मतिलबु तजस्सुस आहे साईं खे मूंखे जाम सवाल करणा जी जी, पर मां टपाल मेज़बान जो पुछंदमि तव्हांखे चांहि कीअं लॻी? अॼु जी चांहि ॾाढी स्पेशल आहे। बिल्कुल स्पेशल है, उसका जायका थोड़ा सा ऐसा है कि थोड़ी और एनर्जी आ गई। बिल्कुल बिल्कुल एनर्जेटिक है ना, खुशबू और जायका। तनवीर साहब मैं चाहूँगा कि आप जो है ना, अब ज़ाहिर हमने इतने संजीदा मौजू पे बात की, कैंसर, फिर मसला कश्मीर, उसके बाद जो है इलेक्शन, बीमारियाँ, बरसात, मसले। मैं चाहूंगा कि थोड़ा सा मूड को हम रिलैक्स करें, हमारे नाज़रीन को भी जो है आप या तो कुछ सुनाएं या आप ये चाय का असर है, शायरी, ये चाय का असर है, ये चाय का असर है। सर शायरी सुनाएं प्लीज। देखिए मुझे शायरी तो नहीं, लेकिन सॉन्ग मैं आपको सुना सकता हूं। बिल्कुल सॉन्ग चले, ये भी सही, सॉन्ग सुना देता हूँ मैं। ओके चले, ये भी सही। क्या मकसद, हम खुश हो रहे हैं ना, ये कि हमारे मजबूरी में बस सुन लेते हैं। नहीं चले, मतलब ये भी अच्छा हो गया, इस तरह कहना चाहिए। बाहर में भी आ रहा था तो मौसम भी बहुत अच्छा था, तो उसी मुनासिबत से जो है ना मैं आपको सुनाता रहूंगा एक एक असला, एक एक अंतर, ठीक है, ताकि प्रोग्राम अपने आप चले, मूड भी थोड़ा सा लाइट हो जाए। बिल्कुल। और बात दरअसल ये कि जब तक हम सीरियस गुफ्तगू नहीं करेंगे ना तो फिर कॉमेडी करने का मजा नहीं आएगा। अगर जैसे अभी आपने कैंसर पे बात की ना, तो वो एक रियलिटी है, सही बात है। अब मैं उससे अगर आंखें बंद कर लूं तो ऐसा नहीं होगा। तो इसी तरह हमें दुख, दर्द, परेशानी, सीरियसनेस, ये सब चीजों को फेस करना है और उसको खत्म करके हम मुस्कुराए ना, तो फिर मुस्कुराने की बात कुछ और होती है। बहुत खूबसूरत जुमला, ठीक है, बहुत खूबसूरत। तो यही है, तो दुख, दर्द, परेशानी तो सबके साथ है। हम घर में जाएंगे वहां भी है, बाहर भी है, हर जगह परेशानी परेशानी, लेकिन हमें घर में तो यही परेशानी है ना कि तुम टमाटर नहीं लेकर आए, तुम्हें बोला था कि प्याज लेकर आना, लेकिन तनवीर साहब आप मानते कहाँ हैं। और सर ऐसा भी कहते हैं कि बीवी बड़ा त्योहार है, उसको हर दिन मनाना पड़ता है, और ये दुख आपसे और इनसे भी पूछ सकते हैं। नहीं पता क्या, हम अपनी जिंदगी को, वो मैं आपको भी कहता हूँ, तो चलो वो तो अभी हो गए, लेकिन मैं भी तजर्बेकार हूँ, 30 ईयर्स से ज्यादा हो गए मेरी भी शादी को। चीजों को मैनेज करना सीखें, अपने नाजरीन को भी हम कहते हैं मैनेज करना सीखें, फिर आपको कोई परेशानी नहीं होगी। जब आप उनको मैनेज करेंगे तो आपकी बेगम भी मैनेज हो जाएगी। सिंपल है, उनकी अलग ख्वाहिश है, उसको आप उस अंदाज से देख लें। अब जाहिर है वो तो टमाटर लेने नहीं जाएगी ना, आपको जाना है या किसी की ड्यूटी डिप्यूट कर दो, लेकिन घर का एक काम अपने ऊपर जरूर रखो ताकि आपको लगे कि आप घर के बड़े हैं। तैमूर ने मुझे कहा था बाबा मेरी इंस्पिरेशन है, तो आपकी बातों से मुझे महसूस हो रहा है कि बिल्कुल वालिद ही इंस्पिरेशन होते हैं। मैं अभी इनकी एक बात को सेकंड करता हूँ। उन्होंने कहा ना कि सिर्फ क्लास तक नहीं होना चाहिए कि टीचर क्लास तक है, तो क्लास उस टीचर के अंदर एक ऑलराउंडर एक इंसान होना चाहिए। ठीक है, मैं अपने दोस्तों को भी ये कहता हूँ। अच्छा
दूसरी बात ये कि अगर आप क्लास तक ही रहेंगे ना तो फिर आपकी बात क्लास तक ही रहेगी, लेकिन आप थोड़ा स्पोर्ट्स में भी आ जाएं, थोड़ा मौसीकी की तरफ, अगर आइडियल बनना है तो। हाँ, आइडियल ना भी बने लेकिन आप सीखें। अगर आप एक अच्छे टीचर बनना चाहते हैं तो पहले सीखें, फिर आपके स्टूडेंट जो है ना, बल्कि स्टूडेंट नहीं कि सोसाइटी के अंदर भी आपके रिलेटिव है, आपके बच्चे हैं, सदा तो दुनिया में किसी को रहना नहीं है। बिल्कुल। सबसे बड़ी बात यह कि आप अपने आप को पहले ये कर लें कि आप हैं क्या। ये नहीं सोचते लोग, जैसे मैं सोच चुका हूं कि भाई मुझे अल्लाह ने टीचर ही पैदा किया था, मैं कुछ भी करूं लेकिन मेरा काम ये, बाकी चीजें जो है ना वो सेकेंडरी हैं। अब मैं अपने डिपार्टमेंटल स्टोर में, जो मेरी लाइफ का डिपार्टमेंटल स्टोर, मैन उसकी जो आइटम जो सेल आउट होता है वो है टीचिंग, पढ़ाना। उसके साथ मैंने अपने डिपार्टमेंटल स्टोर में म्यूजिक भी रखा हुआ है, पोइट्री भी रखी हुई है, और जनाब पिकनिक भी रखी हुई है, स्पोर्ट्स भी रखा हुआ है, कुकिंग भी रखी हुई है, होटलिंग भी रखी हुई है। सारे ऐसे काम जो कि जिससे मैं तरोताजा रहूं, क्योंकि अगर मैं तरोताजा रहूंगा तभी तो सही टीचिंग कर पाऊंगा ना। सही बात है, बहुत खूबसूरत। अच्छा, अब मैं आपको एक सॉन्ग सुना देता हूँ, ठीक है। हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो, शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ, दिल तो पहली नजर में तुम्हारा हुआ, तुम हो जीते हुए और मैं हारा हुआ, मेरे जज्बात का एहतराम करो, मेरे जज्बात का एहतराम करो, शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। आ गए तुम, तुम्हारा बहुत शुक्रिया, आ गए तुम, तुम्हारा बहुत शुक्रिया, कर ली ज़हमत गवारा, बहुत शुक्रिया, मेरी बाहों के घर में कयाम करो, मेरी बाहों के घर में कयाम करो, शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। जी मैं चंदा ना मुझे गोॾे निंड सुती मुबारक हमारा प्यारी जा हिन पासे इहो आहे त अची मुझे बाहुन में अची घर कर, तमाम खूबसूरत। ऐं सिंधीअ में वरी ईअं आहे, ज़िंदगी रुज सॼी आऊं उञायल पखी, ज़िंदगी रुज सॼी आऊं उञायल पखी, ॾंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो। ॾाढी खूबसूरत शायरी आहे, बेहद खूबसूरत शायरी आहे जी, से ली गई है और उसको उर्दू में अशार डाल दिए गए। मैं एक बात और यहाँ करता चलूँ मेहरान के लिए, मेहरान टीवी जो ना मेरा खास तौर पर मौसिन है, मेरा घर है, और मैंने मुर्तज़ा भाई से भी ये कहा कि जब भी मेहरान मुझे आधी रात को ही बुलाएगा तो मैं आ जाऊँगा, क्योंकि उसकी वजह ये कि जब मैंने पहला नेशनल सॉन्ग अपना रेडी किया था ना, तो यहाँ से शुरुआत, सबसे पहले यहीं से जो है ना मुर्तज़ा भाई ने मेहरबानी की थी, तो नेशनल डे था ना 23 मार्च, उसको चला था, और यहाँ से मुझे फिर जो है ना बाकायदा दूसरे चैनल से भी ऑफर आई, मैं जाता रहता हूँ दूसरे, लेकिन मेरा पहला जो अलिफ जिसे कहते हैं ना, जैसे हमारी कहते हैं अलिफ पहला लफ्ज है, उर्दू का भी पहला लफ्ज है, ठीक है जी, तो अलिफ मेरा जो है ना ये मेहरान है, बाकी सब बाद में आएंगे ये तक, पहला तक जो है। हाँ, सर आप भी अपनी तरबियत को लेके चले हैं, मतलब ईअं थींदो आहे नाज़रीन त घणा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके किथां सिखंदा आहिनि ऐं बाद में वरी पंहिंजी उन हंज खे उन पंहिंजी तरबियत गाह खे विसारे छॾींदा आहिनि। सो मुंहिंजे ख्याल सां पंहिंजी बहितरीन तरबियत जी इहा निशानी हूंदी आहे त तव्हां जिथे
सिखो था उते तव्हां झुकियल हुजो, जिते तव्हां सिखो था उन्हनि खे जंहिं- तव्हां जंहिंखां मञंदड़ सिखो हुजो। था, जेके तव्हांजा बिल्कुलु, मोहसिन आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु। ऐं ज़रूरु- सर असांजा बि मोहसिन आहिनि, सर असांखे बि हमेशह सेखारींदा रहिया आहिनि, असांजा उस्ताद आहिनि। हमेशह सर कॉन्फिडेंस ॾिनो आहे ॻाल्हाइण जो, हिकिड़ो चवंदा आहिनि न कंहिंखे बिल्डअप करणु, त हुनमें सर जो यकीनन हथु आहे। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। सर, उर्दू अदब इस वक्त किस पोजीशन में है, लिटरेचर कहाँ जा रहा है? और तख्लीकी अदब, तख्लीकी सर अदब, मैं चाहूंगी हम कि चाहेंगे तख्लीकी कि- अदब पे आप बात करें। देखिए, बात दरअसल ये है कि अब तख्लीकी अदब के अंदर प्रोज भी, पोइट्री भी, बहुत सारी चीजें हैं। एक अच्छा जो अदीब होता है ना, उसका अगर हम डेप्थ में जाएंगे ना, क्योंकि मैंने लिटरेचर में किया हुआ है, मैंने भाभी आपसे डिस्कस भी करा था, जिसका मुताला है ना, वो चाहे प्रोज में हो, पोइट्री में हो, वो किसी भी फिगर ऑफ स्पीच में हो, कमाल निकलेगा। आप एक तो स्टडी करें, फिर एक करें मुशाहिदा। अब अनफॉर्चुनेटली लोग जो है ना तो स्टडी कर रहे हैं, सिर्फ मुशाहिदा कर रहे हैं। सही बात है। ठीक है, मुशाहिदे से जो है ना आदमी काबिल नहीं बनता। ठीक है, मुशाहिदा भी करें, लेकिन पहले आप उसको जो है, जैसे हम पहले सिर्फ पढ़ाते थे, ठीक है, अभी टीचिंग हो रही है। फिर अमेरिका में क्या हुआ 1921 के अंदर, दुनिया में सबसे पहले प्रैक्टिकल उधर शुरू हुए कि जो आप पढ़ा रहे हैं वो दिखाएं भी। सही बात है। ठीक है जी। तो आप जब तक ना पढ़ेंगे नहीं तो मुशाहिदा आपका बेकार है। आप पहले पढ़ें। हमारे असातिज़ा और हमारी भी ये, क्योंकि हमारी मेरी एक तरबियत गाह जो है ना रेडियो पाकिस्तान भी है, वहाँ लोगों से मुलाकात रहती थी, जाहिर है वहाँ पढ़े लिखों का वो घर था, तो हम ऐसा खामोश भी बैठते थे ना। तो ये मेरा ईमान था कि मैं इधर आऊंगा तो रोज 100 बातें या कम से कम एक बात तो मैं नई रेडियो से लेके जाऊंगा। ठीक है, तो वही मैंने एक बात मैंने ये सुनी थी कि एक टॉपिक पर दुनिया की आप 10 किताबें पढ़ें। ठीक है, मिसाल के तौर पर ये कप है, कप पर आप जो है वो 10 किताबें पढ़ें। तो अब है तो उसका टॉपिक कप, ठीक है जी, लेकिन 10 किताबों के अंदर आपको कोई ना कोई अलग बात जरूर मिलेगी। बिल्कुल सही बात है। आप एक ही टॉपिक पर जो है ना 10 किताबें पढ़, मैंने भी आपके सामने कश्मीर का मसला समराइज किया ना, ठीक है, और कैसे कर लिया। नहीं, मैं वही सोच रही थी कि सर ने पढ़ा कितना होगा, सर ने अंडरस्टैंड कितना किया होगा, सही और बात उससे है। यार, उसके मुशाहिदा बाद है। हमारे पास जो समरी कलेक्ट हुई है तो वो कितनी शानदार है। सर मैं बिल्कुल इसी बात की कायल हूँ कि हम एक किताब पढ़ के ये नहीं कह सकते कि मैं बहुत अच्छा पढ़ती हूँ या पढ़ता हूँ। हमें बहुत अच्छा पढ़ना है, उसके बाद हमारा बोलना, हमारा लिखना, हमारा अखलाक, हर चीज बता रहा होता है कि ये बंदा या बंदी कितना अच्छा ये लोग पढ़े हुए हैं। बिल्कुल सही बात है। मिसाल के तौर पर मैं रेडियो पर एक सेगमेंट होता था हमारा, हयात जावेद, यानी दुनिया में वो पर्सनैलिटीज जिन्होंने ऐसे काम किए जो आज तक जिंदा हैं। ठीक है जी। अब मिसाल के तौर पर मैं गिलैलियो को पढ़ रहा था, एक सर ने मुझे कहा, अनवर अकड़ो साहब अल्लाह जन्नत नसीब करे, कि यार ये टॉपिक है, इस पे लिखना है। तो आप बिलीव कीजिएगा मैंने गिलैलियो पर 3-4 किताबें पढ़ी और उसको समराइज करके फिर 7 पेपर का एक नोट लिखा जो मैंने पढ़ना था उस सेगमेंट के अंदर। अब वो जो मैंने चीजें पढ़ी ना आज तक मेरे जहन के अंदर सही बात, बहुत खूबसूरत हो, ज़ाहिर मुशाहिदे से ही सब कुछ होता है। तारा पानी के ब्रेक डालंदासीं। हाँ बिल्कुल बिल्कुल। नंढड़ो ब्रेक आहे, सो असां चाय जो ज़िक्र कंदासीं। हाणे तव्हां ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा शहर आहिनि ऐं कहिड़नि शहरनि में ही। बिल्कुल, टपाल मेज़बान आणे रहियो आहे, टपाल मेज़बान जश्न जमालू टीवी शो तव्हांजे पंहिंजनि ई शहरनि में, सखर, लाड़काणो, जेकबाबा, दादू ऐं खेरपुर में। सो उते अचो ऐं पंहिंजो उते खोड़ इनाम खटण जो हासिल मौक़ो हासिल कयो। ऐं नाज़रीन असां किॾां बि न वञो, असां बि काॾे नथा वञूं, प्रोग्रामनि में असांखे अचण जी तयारी बि करणी आहे। सो नंढे शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ अचूं था, ॾिसंदा रहो सुबह महरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर असां भलीकार चवंदासीं, वेलकम चवंदासीं अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह महरान में। ऐं मौसम अॼु जी ॾाढी ज़बरदस्त आहे। अॼु सिज पंहिंजे आब ताब सां मौजूद आहे। कल्ह 2 ॾींहं हैदराबाद में ऐं जे भरपासे में आहे, बाक़ी ॿियनि शहरनि में अॼु बि इलाही हंधनि ते बरसाति। बिल्कुल, असां वरी पंहिंजी ॻाल्हि कयूं था न, सुबुह सुबुह जो सिज जो मुंहुं ॾिठो आहे। असांखे ब्रेक मिले थो न त हीअं शीशे में ॾिसूं था त छा सिज निकितो पियो आहे, बरसाति पई थिए। असां ईअं पियो लॻे, मूंखे ख़बर अथव 2 ॾींहं ईअं पियो लॻे जहिड़ो मरी मूड ते जाम शोरो ऐं हैदराबाद खे रखी छॾियो आहे। बिल्कुल सही ॻाल्हि आहे। कंहिं सो माना हिते वेही करे बि उहा थधि ऐं उहा मौसम ॾाढी वणंदड़ मूंखे त लॻे। थधी ॻाल्हि कयो था त असांखे टपाल मेज़बान तो यादि अचे। न इहो सही पिया चओ, मूंखे बि क्लिक थियो आहे। टपाल मेज़बान, टपाल मेज़बान आहे सिंध जी नंबर 1 चांहि। सिंध जी मेज़बानी जो राज़ आहे नाज़रीन टपाल मेज़बान। टपाल मेज़बान जो अनोखो रंग, खुशबू, ज़ाइको
यकीनन तव्हां सभिनीनि खे तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो बिल्कुलु ऐं बिल्कुलु प्रोग्राम बि तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो तव्हांजी फोन कॉल्स अचनि पियूं पर ॻाल्हियूं असांजूं जॾहिं हलनि पियूं त चाहियूं पिया त इंटरप्ट न करियूं सर जिन हमेशह ॾाढो बहितरीनु ॻाल्हाईंदा आहिनि सर खे ॾाढी सुठी नॉलेज आहे बहितरीनु तरीक़े सां पंहिंजी ॻाल्हि रखण जो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे न ऐं ॿियो क्वेश्चन खे सेकेंड करण जो क्वेश्चन खे सम्झण जो ऐं इहो बि त ॾिसो न अॻियां बि त प्रोफेसर वेठा आहिनि न उस्ताद वेठा ऐं पंहिंजो बहितरीनु उस्ताद बिल्कुलु पाण थोरो नाज़रीन खे पंहिंजूं ख़बरूं त ॾियूं न ख़बरूं ईअं आहिनि त नाज़रीन सोचींदा हूंदा हींअर एॾो न्यूज़ ब्रेक ॿुधो अथऊं अच्छा न्यूज़ ब्रेक जी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायो न्यूज़ ब्रेक में ख़बर छा थियो आहे हींअर हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ हली मेरान टीवी ते त मां ॾिसां पई तव्हां यको खां ॾिसो पिया मूं चयो अॼु वरी तव्हां कुझु कलेक्ट कयो पिया असां त हर वक़्तु कलेक्शन में हूंदा आहियूं न सो ईअं आहे त कल्ह पाण जी ॻाल्हि कईसीं त बिलावल भुट्टो साहिबु हुसैनाबाद हैदराबाद में जलसो करे विया उन जलसे जी हिकिड़ी वीडियो क्लिप हले पई जेका मेरान टीवी मतिलबु ब्रेकिंग न्यूज़ करे हलाई आहे त बिलावल भुट्टो साहिबु जाम ख़ान शोरो हुननि जे बिल्कुलु पासे में बीठो हुयो छाकाणि उनजो ई तक हुयो ऐं इहा जेको अंगण जेको सजायो हुयो मेज़बान बि जाम ख़ान शोरो हुयो त उनखे ई बिलावल चयो त पोइ ते वञी बीह ऐं जेकी रश आहे इहा बि घटि कर वञे सो इहा ब्रेकिंग न्यूज़ हली आहे ॻाल्हि सिर्फ़ु इन ते नथी थिए ॻाल्हि आहे इख़्लाक़ियात जी बिहेवियर जी जेॾीमहिल तव्हां पंहिंजे कारकुन खे जेके तव्हां टिकट ॾिनी आहे ऐं तव्हां उनखे मतिलबु त अवाम जो नुमाइंदो करे रखो था ऐं उन ई अवाम जे साम्हूं तव्हां उनजी रिस्पेक्ट न कयो ऐं जेको काज सजाईंदड़ हूंदो आहे जंहिंखे चवंदा आहियूं न उनखां पोइ जेकॾहिं तव्हां इनजी अवाम जे साम्हूं उनजे तके साम्हूं जिते उहो सरदार आहे जिते उहो साईं चूंडियल नुमाइंदो अॻु में बि रहियो हाणे बि वञी ॾिसूं हाणे छा थो थिए बहरहाल उहो थियणो आहे उनखां पोइ उन सॼो काज संभालियो आहे तव्हांजो वेझो रहियो आहे उन सां तव्हां उनजी पब्लिक जे साम्हूं उनजी भेणुनि जे साम्हूं उनजी माउ जे साम्हूं उनजी फैमिली जे साम्हूं ऐं उनखे तव्हां हीअं सॾु करे चओ था त पोइ ते थी सो जीअं कोन हिकिड़ो सूबेदार चवंदो आहे सो असां वधीक त नथा ॻाल्हाए सघूं पर ॻाल्हि इहा आहे त इहो जेकॾहिं बिहेवियर तव्हांजो हिते अवामी हंधनि ते इहो बिहेवियर आहे त पसे पर्दा पसे आईना जेको आहे उहो कीअं हूंदो ज़ाहिर आहे हिन ते इहो त सवाल नाज़रीन उथे थो न हर ॾिसंदड़ ज़रूरु हिन सवाल खे उथारींदो त पोइ पसे पर्दा उहो इंसान कहिड़ो आहे ऐं ईअं थींदो आहे राहत फ़तेह अली खान साहिब जिन जी बि पाण वीडियो ॾिठीसीं त घणा सारा परस्तार ॾाढो मायूस थी विया ॾाढो नाराज़ बिहेवियर जी ख़बर तव्हांखे ख़बर छा थियो इहा ख़बर अल्हम्दुलिल्लाह असां पाण ब्रेक कईसीं सुबह मेरान प्रोग्राम में त राहत फ़तेह अली खान पहिरीं पंहिंजी हिकिड़ी टीम फारिग कई उनखां पोइ पंहिंजे मैनेजर खे फारिग कई पोइ उनखां पोइ पंहिंजे मुलाज़िम ते तशद्दुद करे थो कंटिन्यूअसली टे जेको पाण चवंदा त असांजो मुंहिंजो शागिर्द पिणु आहे शागिर्द आहे पोइ पढ़ियल पाणीअ ते उन शागिर्द खे गारियूं बि ॾे पियो त उनखे मारे बि पियो उनखां पोइ इन सॼी सूरत खां मुंहिंजो माण्हुनि दुनिया हुनजो बिहेवियर ॾिठो तव्हां यकीन कयो हिन वक़्तु हू रोज़ पंहिंजी सोशल मीडिया ते माफ़ीअ जा हू रखे थो त मूंखे माफ़ कयो मूंखे माफ़ कयो पर इन बावजूदि उनजो जेको ब्रिटिश कंपनी सां मुआदो उहो मुआदो ख़तमु थी वियो उनजो अबूज़ेबी में मुआदो ख़तमु थिया केतिरा ई इंटरनेशनल इदारनि उन सां हिन हिकिड़े मुलाज़िम सां लातालुकी ॾेखारी केतिरनि ई आलमी सतह जे इदारनि हिन सां लातालुकी बंदि करे छॾियऊं उहे ख़तमु करे छॾियऊं सिर्फ़ु हिन बिहेवियर जे करे तॾहिं ई चवंदा आहिनि त बिहेवियर्स काउंट थींदा आहिनि ऐं तव्हांजो उथणु तव्हांजो वेहणु तव्हांजो ॻाल्हाइणु ॿियनि माण्हुनि सां तव्हांजो अख़लाक़ इहो ॾाढो काउंट थींदो आहे तव्हां कंहिं बि उहिदे ते मौजूदु हुजो पर तव्हां छा आहियो ऐं इंसान ज़ात थी बि छा थो सघे त इंसान खे कॾहिं बि न विसारणु खपे त असां हक़ीक़त में छा बिलावल ज़ाहिर नौजवान आहे उनखे इहो शयूं ॾिसणु घुरिजनि पर ॻाल्हि इहा आहे त जेतिरा बि वॾा माण्हू हूंदा आहिनि उन सां गॾु प्रोटोकॉल में हिकिड़ा सिक्योरिटी वारा बि हूंदा आहिनि उनजा पर्सनल असिस्टेंट बि हूंदा आहिनि सभु शयूं हूंदियूं आहिनि उहो ई कनि बजाए हिन जो हिनखे ॾिठो कनि असां वरी यार खे सो अच्छा प्रोफेसर साहब वेठा आहिनि सर्जन से मैनेज करण कुझु टाइम पहिरियां असां हिन प्रोग्राम में प्रोफेसर साहब ॻाल्हि कई त ज़ाल खे कीअं मैनेज कजे न वैसे बि हूअं बि ओवरऑल असांखे मैनेजमेंट सिखणी पवंदी आहे सर अगरि असां पंहिंजी ज़िंदगी में मैनेजमेंट नथा सिखूं त असां कंहिं बि शइ खे घणे वक़्त ताईं बरक़रार नथा रखी सघूं उहो असांजो उहिदो हुजे या असांजी पंहिंजी ज़ात या पंहिंजो अख़लाक़ियात जे हवाले सां असांजा जेके रिश्ता जुड़ियल हूंदा आहिनि उनखे बि असां मैनेज जेसीं ताईं नथा कयूं त असां ज़िंदगी ख़ूबसूरत न गुज़ारे सघंदा आहियूं सो ज़िंदगी जे हर मामलात में मैनेजमेंट खे सिखणु ॾाढो नाज़रीन ज़रूरी आहे ऐं नाज़रीन हिकिड़ी ॿी तव्हां सां सभु ख़बर शेयर कंदो वञा हींअर 2 टे कॉल्स बि आयूं त यार असांजो पाणीअ जो मसइलो आहे इहो पाणी ईअं आहे त पाणी जेको ज़मीनुनि ते वराइबो आहे न उन पाणी जो मसइलो कोन्हे को कंहिं वॾेरे बि वाटर बंदि कोन कयो आहे सो ॻाल्हि आहे कराचीअ जी सॼे कराचीअ में पाणी बंदि थी वियो आहे उहो हब जेको आहे पंहिंजो नदी जेका आहे उनमें उनखे घारो लॻो आहे बरसाति में
उन उहो घारो अञा ताईं ॿधिजी न सघियो आहे। इन जे करे सॼे कराची में पाणी जी फ़राहमी बंदि थी वई आहे, पाणी जी तमामु घणी खोट पैदा थी वई आहे। हिकिड़ो पाणी त रोडनि ते बीठल आहे, बाक़ी हिकिड़ो ॿियो उहो पाणी आहे जेको तव्हां खाधनि में विझंदव, तव्हां पीअंदव, तव्हां वेंझंदव, उन पाणी जो मसइलो आहे। पोइ चवनि था वाटर बोर्ड वारा त अञा असांखे 48 कलाक खपनि इन शगाफ़ खे, उन घारे खे बंदि करण में, उन खां पोइ तव्हांखे पाणी मिलंदो। ज़रूरु 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 इहे सभु तव्हां पलांद कजो, ऐं तव्हां वटि हींअर बहितरीनु मौक़ो अथव इहे पलांद करण जो, पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कजो। प्रोफेसर साहब, हीउ जेको मौक़ो आहे, इलेक्शन जो मौक़ो आहे, कीअं माण्हुनि खे पंहिंजी सोच खे तब्दील करणु घुरिजे, कीअं उन्हनि खे वोट जो हक़ इस्तेमालु करणु घुरिजे, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ज़हन में रखनि? देखिए, एक लफ्ज है ना डेमोक्रेसी, गवर्नमेंट ऑफ पीपल्स, बाय द पीपल, फॉर द पीपल। बिल्कुल ठीक है। और हमारे यहाँ है द गवर्नमेंट ऑफ अल्लाह, बाय द पीपल्स, फॉर द पीपल्स। ठीक है, दोनों डेमोक्रेसी की डेफिनेशन आपको दी। अब ये इसके पीछे जो ना चीज है ना, अब हम इंडिविजुअल आएंगे ना, तो ग्रीक ये वर्ड है डेमोक्रेसी, अवामी ताकत। ठीक है, ये दो चीजें हो गई, डेमोक्रेसी, अवामी ताकत। अब अवाम के पास ताकत क्या है? जैसे अभी आप पीपल्स पार्टी का कर रहे हो, वो भी कहती है अवाम की ताकत, अवाम की ताकत। ठीक है ना जी, सही बात फिर है। बिहेवियर पे आपने बात किया, ठीक है, अफसोस हुआ। अच्छा, मैं समझ रहा था कि शायद ये मुझे मालूम है, लेकिन ये शायद वायरल हो चुकी है, इस तरह से कुछ हो रहा है। बहरहाल लोगों ने उसको कहा, वही ना सर, वही चीज काउंट होती है कि कोई चीज छुपती नहीं है। नहीं छुपती ना। अच्छा, मैंने तो रात को फॉर्चुनेटली एक जगह देख लिया था, लेकिन मैंने कहा शायद वायरल ना हो, लेकिन हो जाती है आजकल, सोशल मीडिया का दौर है। अवाम के पास सबसे बड़ी ताकत है, वो है वोट। ठीक है, अब सवाल ये है कि वो सही अगर वोट का इस्तेमाल करेंगे ना, जैसे मैं कहता हूं कि पहले जब हम पढ़ते थे ना, तो हमें पढ़ाया जाता था कि पूरे सब कॉन्टिनेंट में, नॉट ओनली पाकिस्तान, पूरे इंक्लूड इंडिया और क्या नाम है इसका, बांग्लादेश, ये हम इसको पढ़ते थे, ये पूरी हमारी एक हिस्ट्री है। तो वो कहते थे कि सबसे ज्यादा पॉलिटिकल सेंस जो है ना, अगर जनरली है तो वो सूबे सिंध के लोगों में है। ठीक है जी, ये कहा जाता था, लेकिन वो सेंस को डेलिबरेटली किल किया गया है। उनको मुख्तलिफ लालच देकर, उनके इनकम कार्ड बनवा के इसको वो खत्म कर दिया गया। ठीक है जी, क्रेडिट उनको कर लिया गया, सेंस नहीं गया। यहां मैं जो अप्रिशिएट करूंगा वो करूंगा केपीके के लोगों को, कि उन्होंने, अगर आप गौर से देखेंगे ना, तो 10-15 सालों में 8 हुकूमतें तब्दील कर दी वोट के जरिए। सही बात है, बिल्कुल सही। अगर गौर से अगर देखें ना, जो हमारी ऑब्जर्वेशन है कि उन्होंने अपने वोट का ऐसा इस्तेमाल किया, हालांकि कितना वहां झगड़ा भी हुआ है, मार धाड़ भी हुई है, वायोलेशन भी हुआ है, इसका भी प्रेशर, उसका भी प्रेशर, और कितने वाकयात, लेकिन उसके बावजूद वहां के लोगों ने एएनपी को भी चेक किया, जमीयत उलमा पाकिस्तान को भी चेक किया, मुस्लिम लीग को भी चेक किया, पीटीआई को भी चेक किया। ठीक है जी, पीपल्स पार्टी को भी चेक किया। उन्होंने 7 से 8 गवर्नमेंट चेंज की अपने वोट के जरिए। हम अगर ये चाहते हैं, एक जमाने में कहा जाता था कि कराची वाले जो है वो शायद एमक्यूएम के अलावा कोई और रास्ता नहीं देखेंगे, लेकिन वहां भी देखे उन्होंने चेंज कर दिया। पिछले इलेक्शंस के अंदर पीटीआई भी आ गई, फलां भी आ गया, फलां भी आ गया, फलां भी आ गया। सही बात है। अब जो बारी है ना सिंध के लोगों की है कि वो खुदारा ऐसे आदमी को सिलेक्ट करें कि वो जो कुछ चेंज ले गया, जिसके पास कुछ फ्यूचर की प्लानिंग हो। देखिए, सिंध के अंदर जो ना हमारे बड़े बड़े शहर हैं, जितने बड़े बड़े शहर हैं, अगर एक आदमी जैकबाबाद में बैठा हुआ है और अगर वो किडनी के डायलिसिस के लिए या किसी किडनी की प्रॉब्लम के लिए कराची जाएगा, तो लाड़काना का क्या फायदा, शक्कर का क्या फायदा? फिर आप वहीं पर उसके कहते हैं ना, उसके डोर पर आप उसको सहूलत देना। ऐसा ये 5-6 शहर शहरी काउंट होते हैं, रूरल एरिया काउंट नहीं होता। हमारे जो 5-6, कोई भी गवर्नमेंट आना ये एक प्लान कर ले कि ये जो 5-6-7 हमारे शहर है ना, मीरपुर खास है, सक्खर है, खैरपुर है और दादू है, ठीक है ना, ये ऐसे स्टेशन है बाकायदा, और लाड़काना है, कराची है, ठट्टा है, बदीन है। इनको ऐसा कर दे कि हाँ यार ये सिंध के जो है ना, बाकी आप रूरल एरियाज की तरफ नहीं जाते। पहले मुस्तफा कमाल ने कहा था कि आपके पास जब ज़ाहिर सियासी तकारीर होती हैं और सारा मसला होता है, सही बात है। मुस्तफा कमाल ने ये कहा कि पीपल्स पार्टी वालों के पास 15 साल आपने हुकूमत की, आपके पास सिर्फ एक यूसी नहीं है, मॉडल यूसी की दिखाएं। डिस्ट्रिक्ट छोड़ दें, आप शहरों की बात कर रहे हैं, एक यूसी नहीं है मॉडल के तौर पे कि आप दिखाएं कि ये हमारी यूसी है। उसके बाद आप बात करते हैं कितनी की, तो डॉक्टर रहीम भट्टी साहब ने बहुत बड़ा काम किया है। ये जो गम्बट गेम्स हॉस्पिटल बना हुआ है, इसमें उनसे जब हमारी मुलाकातें हुई, उन्हें बताते रहते हैं कि उन्होंने कहा कि ये झोपड़ी थी यहाँ पे, ठीक है, सरकारी डिस्पेंसरी थी, उन्होंने सरकारी डिस्पेंसरी को चेंज किया। अच्छा खासा बंदा वहाँ पे आता नहीं था कि सरकारी हॉस्पिटल है, हम कैसे जाएंगे। अब
जब वो सारा उन्होंने बिल्डिंग बना दी, सारी मेहनत कर दी, जब वो बिल्डिंग बना रहे थे तब भी इनको पैसे नहीं मिलते थे, इनको ताने दिए जाते थे कि तुम मशीनों का कब्रिस्तान तुमने बना दिया है। पता नहीं कहाँ कहाँ से इन्होंने फंडिंग की है, लोगों से पैसे लेके उन्होंने वो सारी चीज़ें बनाई हैं, मशीनें लगाई हैं। अब उसके ऊपर दावेदार दूसरे दोस्त आ गए हैं जिनकी हम बात कर रहे थे कुछ देर मैं पहले। आपको एक और बात बता दूं, देखें शहरों में फिर भी ना यहाँ के लोग हैं ना उस एरिया को ऑन करते हैं। जी हाँ, जैसे मेरी बड़ी ख्वाहिश है कि मैं रिटायरमेंट के बाद ना पॉलिटिक्स में आ जाऊं और हैदराबाद की मैं ना सर्विस करूं, खिदमत करूं, ये मेरा अपना प्लान है, ठीक है जी। क्योंकि जिंदगी तो अब जारी आ तो है नहीं, हमने जो गेनिंग खेलनी थी खेल चुके, हमारी जो इनिंग थी ना हमने भरपूर अंदाज से खेली अपनी। अब रिटायरमेंट 1 साल के बाद 1.5 साल के बाद हो जाएगी, हमने बड़ी अच्छी जिंदगी गुजारी है। अब जो बाकी है ना, हम चाहें मरने से पहले जो ना अपने शहर पर सर्व करके चले जाएं, ठीक है। तो इसी तरीके से जो आदमी जहां का है ना उसके लिए अपनी जिंदगी को वफ कर दे, कहते यार मैं मॉडल सिटी बना दूं, मॉडल टाउन बना दूं, कुछ तो कर दूं ना। सारी जिंदगी जहां आपने सांस लिए, खेलें, बेहतरीन, ऐसा करना चाहिए ना यार, जाते जाते कर जाएं, क्योंकि पैसा तो हमारे साथ नहीं जाएगा, ना कोई टाइटल जाएगा, हमारे साथ तो हमारे काम चले जाएंगे। अब चलो हमने जो कुछ किया सो किया, लेकिन अब हमारी जिंदगी की आखिर चल रही, तो हम कोशिश करें कि जो हमने इतना तजर्बा लिया है, इस शहर का पानी पिया है, इस शहर की छांव में बैठे हैं, इस शहर के लिए हमने, इस शहर ने हमें एजुकेशन दिया, हर चीज दिया, रोजगार दिया, बॉटम से टॉप पर पहुंचाया, तो जाते जाते उसको करके चले जाए, जो भी है वॉटेवर जो जहां रहता है वो करके जाए उसको। बस मेरा तो एक यही ख्वाहिश है। हाँ, ॾाढी सुठी, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। मतिलबु पूरी ज़िंदगी असां सभु कुझु कंदा आहियूं जेको असां चाहींदा आहियूं, आख़िर में असां एतिरो त कयूं त पोयां जेके असांजा आहिनि मैं भी लतीफाबाद में रहता हूँ, ठीक है, लेकिन मेरी बर्थ प्लेस है वो मेमन हॉस्पिटल का जो एरिया कंजेस्टेड है। बिलीव करना, मैं वहां रहता हूँ, मेरे को हर चीज वहाँ चीज अवेलेबल है ना, फर्स्ट क्लास है ना, रोड वोड ये पानी वानी सब है। लेकिन जब मैं उस एरिया में जाता हूँ मुझे ऐसा लगता है जैसे ऑक्सीजन सिलेंडर लग गए मेरे को। सही बात, हाँ ऑक्सीजन जुड़ी हुई होती है। हाँ बिल्कुल जुड़ी है। और मैं ये चाहता हूँ कि यार मेरे पास अब जो भी कुछ है ना जिंदगी का टाइम, तो मैं जो ना जिस हैसियत के अंदर भी, क्योंकि रिटायरमेंट के बाद काम तो कुछ होगा नहीं, तो मैं चाह रहा हूँ कि यार कुछ ना कुछ ऐसा करूं कि कम से कम मैं अपने शहर को ऑन करूं, हैदराबाद को ना, और जो मैं कुछ कर सकता हूं। मेरी फील्ड एजुकेशन है, तो अगर मैं एक ही लाइट जला दूं एजुकेशन की तो सारे सेक्टर ब्राइट हो जाएंगे उसके, कम से कम ऐसा तो कर सकता हूं। जरूर, बहुत खूबसूरत बात की आपने। और हम एक छोटा सा ब्रेक लेंगे। नाज़रीन, किदाम रवन जो असां हिकिड़ो नंढो ब्रेक था वठूं ऐं टपाल मेज़बान सिंध जी मेज़बान टपाल मेज़बान आणे रहियो आहे। केॾो ख़ूबसूरत है, सिंध जी मेज़बान टपाल मेज़बान आणे रहियो आहे। टीवी शो तव्हांजे पंहिंजे शहर सखर, लाड़काणो, घोटकी, जैकबाबाद, दादू ऐं खैरपुर में। सो तव्हांखे पार्टिसिपेट करणो आहे नाज़रीन। नड़ो वक़फ़ो आहे, नड़ो ब्रेक आहे, सो काॾे न वञिजो, अवां ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे नाज़रीन आऊं भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त हली रहियो आहे। इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं बि खोड़ सारियूं थियूं ऐं असां गॾोगॾु चवंदा आहियूं न त जॾहिं ॻाल्हि ॿोल हली रही आहे का, त उहा रुखी ॻाल्हि न हुजे त पोइ असांखे प्रोफेसर साहिबु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि ऐं गॾोगॾु मां चाहींदसि त उन्हनि खां असां ॿुधंदा बि रहूं। ऐं टपाल मेज़बान जेका आहे उहा ज़बरदस्त चांहि आहे, जंहिंखे चयो वञे थो सिंध जी पहिरियों नंबर चांहि आहे। सिंध जी मेज़बानीअ जो राज़ टपाल मेज़बान आहे नाज़रीन। टपाल मेज़बान जो अनोखो रंग, खुशबू ऐं ज़ाइको तमामु वणंदड़ हूंदो आहे, ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। सर, अॼु जो प्रोग्राम तव्हां ॿुधाइजो, अॼु जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻे पियो? ऐं हूअं बि जॾहिं बि प्रोग्राम में असां तव्हांखे इनवाइट कंदा आहियूं, तव्हां लबैक चई असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहियो, हमेशह ॾाढो सुठो लॻंदो आहे। अॼु तव्हांजा कमेंट्स बि आउं प्रोग्राम में वठणु चाहींदमि। दरअसल ये कि मेहरान से तो मेरी कमिटमेंट है स्पिरिचुअली कि जब भी ये बुलाएंगे मैं आ जाऊंगा, और मेरे पास जब भी टाइम होता है ना मैं कभी डिनाई नहीं करता, आ जाऊँ। हालांकि मेरे घर में मेरे बेटे की 2-3 दिन के बाद शादी है, मैं बहुत बिजी था, लेकिन कल जो है ना मुर्तजा भाई ने मुझे कहा, मैंने कहा मैं हाजिर हो जाऊंगा। हमेशा की तरह आज के प्रोग्राम भी फर्स्ट क्लास किया, और मैं फर्स्ट टाइम इनके साथ प्रोग्राम कर रहा हूँ। ये फ्यूचर का स्टार है, अल्लाह ने चाहा तो। बस ये कि हमेशा प्रमोट करता है ऐसे मौक़ों पर दिनों को मेहरान टीवी, ठीक है। और मेहरान की जो बात है ना वो दूर तक जाती है, ठीक है, क्योंकि उसकी वजह ये है कि जब आप छोटी सी बात कहेंगे, अच्छी बात होगी ना, तो वो अच्छी बात तो अच्छी बात है, कहीं भी वो खुशबू की तरह होती, फैलती चली जाती है। हमारे प्रोग्राम से अगर अवेयरनेस एक पॉइंट भी अगर आती है तो हम समझते हैं हमारा प्रोग्राम कामयाब है। और मेहरान की ये क्वालिटी है कि अच्छे प्रोग्राम होते रहते हैं, मुख्तलिफ सेलिब्रिटीज लोग आते रहते हैं, मुख्तलिफ सेक्टर के लोग यहाँ पर आते हैं, जिंदगी के मुख्तलिफ, और टाइम टू टाइम सीजन टू सीजन हम देखते हैं जो मौसम चल रहा था उसके हवाले से आप लोगों को बुलाते हैं, एजुकेशनिस्ट को भी बुला लेते हैं आप, जो ठीक है ना। और अगर कोई खुदा ना खास्ता डिजीज फैली है तो उसके हवाले से डॉक्टर्स भी बैठे
होते हैं, मैं देखता रहता हूँ। तो आज का प्रोग्राम भी बड़ा ज़बरदस्त है, मैं आपको मुबारकबाद पेश करता आपकी हूँ। वजह से ही खूबसूरत बना और आपकी वजह से। यहाँ है, बिल्कुल यहाँ है। प्रोफेसर साहब एक सवाल है, लेकिन उससे पहले उससे क्योंकि जुड़ा हुआ है तो मैं उससे सवाल आप समझ जाइए कि मैं करना क्या चाह रहा हूँ। नाज़रीन, ॿिनि ॾींहंनि खां वठी तव्हां ख़बरूं ॿुधंदा हूंदा त पाकिस्तान एयरलाइन PIA खे 2 हिस्सनि में विरहायो वियो आहे। उन्हनि सॼो प्लान बि ठाहे वरितो आहे, जेको वर्क आहे उहो करे वरितो आहे। उन खां पोइ PIA जेतिरे खसारे में आहे, को 850 अरब अलाए 800 अरब रुपयनि जे खसारे में आहे, उहो बि चयो आहे। ऐं उनखे खांगाइण जो फ़ैसिलो कयो पियो, मतिलबु उनखे प्राइवेट कयो पियो वञे। उनजो सॼो वर्क पूरो थी वियो आहे, पेपर वर्क पूरो थी वियो आहे। हिन हफ़्ते उनजी मंज़ूरी ॾिनी वेंदी त PIA खे 2 हिस्सनि में विरहायो वेंदो। हिकिड़ी आहे इहा करंट न्यूज़। उन खां अलावा तव्हां अचो त सिंध में बेटनि खे गुज़िरियल साल खपायो वियो, बेटनि ते जेका मामला थिया। हिन वक़्तु बि कारूंझर जो जेको मसइलो हले पियो त कारूंझर खे बि खपायो, उनखे बि नीलाम कयो। स्टील मिल पाकिस्तान जी सुञाणप हुई, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब इहा ठाही, उनखे बि उन्हनि खांगाइण ते अलाए छा मछा उनजो करे छॾियो आहे हाल उहो। उन खां पोइ जेके बनियूं असांजूं खपायूं वयूं आहिनि, असांजा बेट खपाया विया आहिनि, असांजा दरिया खपाया विया आहिनि, असांजा समुंड खपाया विया आहिनि, सभु कुझु खपायो वियो आहे। हाणे बची इहा एयरलाइन, उहा वञे पई। सो अञा त ॿिया केतिरा ई आहिनि, अञा त किथे, अञा त खोड़ ॻाल्हियूं आहिनि। सो महिरबानी करे ही सभु शयूं नज़र में रखी ख़मीस जे ॾींहुं महिरबानी करे पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो कजो। इहे सभु शयूं तव्हांजे हुन में आहिनि। जेकॾहिं ऐं ईअं न सोचिजो त असांजे वॾनि जंहिंखे सिलेक्ट कयो आहे त बसि हाणे असांखे उन ई तस्बीह खे पकड़े हलणो आहे। हाणे थोरो तव्हां पाण घर बि विकिणी छॾींदव। हा बिल्कुलु, तव्हां पाण पंहिंजे आस पास घर त हूअं ई हली विया आहिनि न, छा बचो आहे असांजे माण्हुनि वटि। सो प्रोफेसर साहब, PIA बि वञे पियो, स्टील मिल वियो, जेके इदारा हुआ चङा भला पाकिस्तान जी सुञाणप, उहे त तबाह थी विया, खपाए बि छॾियासीं असां, उहे पैसा बि खाई वियासीं। हाणे जंहिं महिल खुटा आहियूं त पोइ कारूंझर ते बि असां वञूं पिया त ॿिया बि जेके उन्हनि जी नज़रुनि में आहिनि उहे यार, ऐं स्पेसिफिक हींअर उन्हनि शयुनि जी ॻाल्हि कंदसि त अञा वरी वधीक मसइलो ख़राबु थी वेंदो त तव्हांखे इहा ख़बर कीअं पई। सो असां कहिड़े पासे वञूं पिया, ही कहिड़ियूं असांजे जेके हक़नि ते धाड़ा लॻनि, असांजी शयुनि ते कब्ज़ा थियनि, उहे विकिरो कयूं। सर, पहिरियों हम समझते थे कि स्लो पॉइजन है, अब ये स्लो पॉइजन नहीं रहा, अब हमें साफ साफ पता चल रहा है कि ये पॉइजन है और जो हमारी जिंदगी को खत्म कर रहा है। थोड़ा सा जवाब दे देता हूँ। देखें, 47 से लेकर आज तक, है ना, 2024 तक एक लफ्ज है इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट, ठीक है, वो हमारी कभी बैलेंस नहीं रही है, वो हमारे फेवर में नहीं रही है, हमारी अगेंस्ट ही गई है। उसको बैलेंस करने के लिए हमने किया लोन, ठीक है। अब लोन जो लिए वो ना आपने यूज किए ना मैंने यूज किए, वो खाने वाले जहां बैठे हैं वो भी आपको मालूम है, ठीक है जी। उसके बाद अगर रिसोर्सेज की बात आते हैं ना, तो रिसोर्सेज पाकिस्तान में बहुत है। अल्लाह ताला ने हर सूबे को, हर एरिया को कोई ना कोई रिसोर्सेज दिया। कहीं कारूंझर है तो कहीं मार्बल है, तो कहीं कुछ है, तो कहीं लाइम स्टोन है, तो कहीं ऑयल है, ठीक है जी, ठीक है। ये अल्लाह ताला ने किया। और मैं एक जगह यहाँ पढ़ा था, मैंने वो बता दूं कि पाकिस्तान जो है सूरह रहमान की तफसीर है कि जिन्होंने इंस अपने परवरदिगार की कौन कौन सी नेमतों को छुटलाया, इतनी नेमत, ठीक है। हमारे साथ जो प्रॉब्लम है ना, इसका मैं अब स्लो स्लो ऐसे जवाब की तरफ आ रहा हूँ। हमारे साथ जो प्रॉब्लम वो है पॉपुलेशन। पॉपुलेशन हमारी इतनी है कि उसको कंपनसेट करने के लिए हमें लोन लेना पड़ता है, एक बात होगी, ठीक है। फिर हमारे जो भी जमात आती है ना, कोई भी जमात आए, उसकी पॉलिसी सही नहीं होती। अब मैं आपको PIA की बता दूं, PIA के जो एरोप्लेन जहाज है ना वो कम है और 800 पायलट हैं आपके पास, इतने, हाँ 800 पायलट हैं आपके पास, इतने आपके पास बसें कम है और ड्राइवर ज्यादा हैं। अब मुझे बताइए, जो पायलट की सैलरी होती है, जो पैकेज होता है, वो कोई हमारे आम टीचर्स की तरह तो होता नहीं है, तकरीबन कोई 10 लाख से ज्यादा होता है। तो अब कह रहे हैं ना, एक एक शोबे में आपने 50-50 बैठे हुए भरे बंदे बैठे हुए, उनको कैसे कंपनसेट किया जाएगा। देखिए, पीपल्स पार्टी अच्छा काम कर रही है, बुरा काम कर रही है, ये तो अवाम बताती है, लेकिन मैं अभी जाती तौर पर पीपल्स पार्टी के काम से बड़ा मुतमईन हूं और उसको ही जो है ना हर जगह फॉलो किया जाए, आपका प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। जैसे पीपल्स पार्टी ने इस दफा मेरिट की बुनियाद पर JST, PST और SS लेक्चरर को मेरिट 99% मेरिट पर कहीं कोई नहीं है। और इसका इफेक्ट या इंपैक्ट जो ना 5 साल के बाद आएगा। सारे पढ़े लिखे लोग, हर UC से, हर इलाके से मैंने देखा कि हर आदमी के पास ऑफर ऑर्डर है, जो पढ़ा लिखा है, कॉम्पिटेंट बंदा है, ठीक है जी। और जो बाकी लोग थे वो रिफाइन होकर नीचे की तरफ चले गए, जाओ दूसरा काम करो, ठीक है जी। एक शोबा ये ऐसा जबरदस्त किया, इसका रिजल्ट हम 10 साल के बाद या 5 साल के बाद देखेंगे, ठीक है। बिल्कुल इसी तरीके से जितने डिपार्टमेंट है ना, वो फेडरल हो या प्रोविंशियल हो, अब मेरिट कायम करते हैं।
جب میرٹ قائم کریں گے تو پھر آپ کو کسی بھی ادارے کی پرائیویٹائزیشن کی ضرورت ہی نہیں پڑے گی. صحیح بات. جب آپ نے اوور لوڈڈ کیا ہوا ہے تو ویلیو نہ رہندی تو بالکل تمام صحیح چاہو پیا. اب آپ کسی بھی اسٹیل مل میں بھی تھا, اس کو بھی ہم نے ایگزام کیا, اسٹیل مل کا میں نے وزٹ کیا, کیا وہ فیکٹری ہے, کمال کمال. لیکن جب وہاں پولیٹیکل آپ کہنا چاہیے ایشوز زیادہ ہوں گے اور ایک سیٹ پر 15 لوگ ہوں گے تو وہ کہاں سے گئے گی. بالکل صحیح بات ہے, بہت خوبصورت بات کی. ناظرین پانچو سون 1700 روپیہ سستو تھیو تو 2,16,000 روپیہ اساں شادی کرے چھڑیسیاں. पेट्रोल जी बि जॾहिं ॻाल्हि थींदी आहे ऐं डीज़ल जी ॻाल्हि थींदी आहे, मां चवंदी आहियां तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हां सभिनी खे बि मुबारक हुजनि. बिल्कुलु बिल्कुलु. अच्छा, हिकिड़ी ख़बर कल्ह मुंहिंजे साम्हूं गुज़री त हुन में इहो त हिकिड़ी पाण टेक्नोलॉजी जी ॻाल्हि पियो कयां. टेक्नोलॉजी मतिलबु केतिरी एडवांस आहे केतिरो त कैलिफोर्निया में 2 ॾींहं पहिरीं हिकिड़ो हादसो थियो आहे. उन हादसे में 5 ॼणा दोस्त हुआ, हिकिड़ी गाॾी में विया पिया, हुन गाॾी हुनजी कंहिं वण सां टकराइजी वई ऐं तमामु तेज़ रफ़्तार उहा गाॾी हुई. ऐं ही माण्हू जेके आहिनि सफ़ा मतिलबु त हिननि जी ज़िंदगी मौत जो सवाल हो, तमामु घणा सख़्तु ज़ख़्मी थिया हुआ. उते को आसे पासे में को माण्हू बि कोन हो जेको उन्हनि खे रेस्क्यू करे. ज़ाहिर आहे अमेरिका हुयो, हलंदड़ रोड हुयो, उते हिकिड़ी घड़ी जेको आहे उन्हनि जी ज़िंदगी बचाए वरिती. उहा ईअं त जीअं मिसाल ही घड़ी आहे, ही स्मार्ट वॉचूं जेके आयूं आहिनि, इहे स्मार्ट वॉचिस जो उते उन्हनि खे पातल ई कंहिं नौजवान खे जीअं ई हुनखे सेंसर हुनखे लॻो त ही गाॾी एक्सीडेंट थियो आहे त स्मार्ट वॉच ऑटोमेटिकली जेके हेल्पलाइन नंबर आहिनि, जेके पुलिस ऐं एम्बुलेंस वारा आहिनि, उन्हनि खे मैसेज कन्वे कयो ऐं फौरी तौर ते मतिलबु त पुलिस ऐं एम्बुलेंसूं पहुची वयूं. ईअं हुननि जी ज़िंदगी बची वई. इहा टेक्नोलॉजी ॾिसो केॾी वॾी कामयाबी आहे. अहिड़ी रीति पर इदारा बि हाई अलर्ट आहिनि. इहो बि तव्हां ॾिसो त मैसेज जॾहिं पहुतो आहे त घटि टाइम में उहा टीम पहुची वई आहे, रेस्क्यू कयो आहे. जी बिल्कुलु बिल्कुलु. ऐं पाण ॻाल्हि कयूं था त मुस्तफ़ा कुरैशी साहिब जो कल्ह हिकिड़ो इंटरव्यू हलियो आहे जंहिं ॾाढी तकलीफ़ ॾिनी. मुस्तफ़ा कुरैशी साहिब चयो आहे त आउं पंहिंजे घरवारीअ जे बिल्कुलु पासे में ई दफ़न थियणु चाहियां थो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आउं हुनजे पासे में रुबीना कुरैशी साहिबा जे पासे में दफ़न थियां, पर औकाफ़ खातो मूंखां 5 लख रुपया पियो घुरे. ऐं हुननि इहा ॻाल्हि कई त पंहिंजो अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार जे अहाते में मुंहिंजी ज़ाल दफ़न आहे ऐं आउं चाहियां थो त उते हिकिड़ी जाइ आहे क़ब्र जी ऐं उते मूं पंहिंजो नालो बि लिखाए छॾियो अथमि त आख़िरी ऐं दाइमी जॻह मुस्तफ़ा कुरैशी. पर औकाफ़ खाते वारा चवनि था त 5 लख रुपया ॾे त पोइ असां तोखे हिते दफ़न थियणु ॾींदासीं. ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे, ॾुखाईंदड़ रवैयो आहे. एॾो वॾो अदाकार, एॾो वॾो नालो, ऐं रुबीना कुरैशी बि तमामु वॾो नालो. ऐं हुनखे इहो बि जतायो वियो आहे त तुंहिंजी ज़ाल जॾहिं गुज़ारे वई त सिंध हुकूमत 5 लख रुपया औकाफ़ खाते खे ॾिना हुआ, हाणे तूं 5 लख रुपया ॾे त असां तोखे हू कयूं. ऐं हू चवे थो त महिरबानी करे असां फनकारनि खां त 5 लख न वठो. तमामु ॾुखाईंदड़ ख़बर आहे. सो प्रोग्राम जी पाण पुॼाणींदा हलूं था, खोड़ ख़बरूं करणियूं, पर हाणे साईं खां मैसेज वठूं था ऐं हुन खां पोइ पाण पुॼाणींदा हलंदासीं. पोइ साईं खे चवंदासीं त असांखे हिकिड़ो आख़िर में का गज़ल वग़ैरह ॿुधाए त पोइ जीअं असां डिसाइड कयोसीं. सर असां शॉर्ट टाइम में इहो डिसाइड कयो, तव्हां खां लास्ट में ज़रूर ॿुधासीं. तो सर आपका शॉर्ट मैसेज क्या होगा? पहले मैं 2 बोल सुनाऊंगा, उसके बाद शॉर्ट मैसेज दूंगा. शॉर्ट मैसेज बिल्कुल शॉर्ट. बिल्कुल पहले मैं, क्योंकि इस वक्त पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री की सुपरस्टार जो है ना मुमताज यहाँ पर आई हैं, तो ये इस प्रोग्राम के तवज्जुह से मैं उनको अशार एक सुना रहा हूँ. जी 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 जी. मैं जिस दिन भुला दूं तेरा प्यार दिल से, वो दिन आखिरी हो मेरी जिंदगी का. ये आंखें उसी रात हो जाए अंधी जो तेरे सिवा देखें सपना किसी का. मैं जिस दिन भुला दूं मुझे अपने दिल से उतरने न देना. मैं खुशबू हूँ मुझको बिखरने न देना. मैं खुशबू हूँ मुझको बिखरने न देना. हमेशा रहूं मैं तेरे बाजुओं में, न टूटे ये बंधन कभी दोस्ती का. ये आंखें उसी रात हो जाए अंधी जो तेरे सिवा देखे सपना किसी. मैसेज मेरा ये है कि हमारा कुरान कहता है इकरा,
बस ये तमाम हमारी जो है वो तमाम कामयाबी का राज है। तमाम पढ़िए खूबसूरत। पढ़ाइए। थैंक यू वेरी मच। बेहतरीन। मां सम्झां थी त हिकिड़ो उस्ताद जो इन खां वधीक को मैसेज थी को नथो मैसेज सघे। नथो वी आर थी मच सघे। थैंकफुल टू यू सर। आप हमारे बिल्कुल। प्रोग्राम में आए, प्रोग्राम को रौनक बख्शी, ॾाढो इंफॉर्मेटिव व्यूअर्स प्रोग्राम थियो बिल्कुल। ऐं ओवरऑल प्रोग्राम सुठो त थियो आहे, पर मां ॿुधाईंदी हलंदमि लास्ट में, इन जे लाइ तव्हांखे ॿुधायां पई त तव्हां मिस न कजो। सिंध जी मेज़बान टपाल मेज़बान आणे रहियो आहे टीवी शो तव्हांजे पंहिंजे शहरनि में। उनमें आहे सखर, उनमें आहे लाड़कानो, उनमें आहे घोचकी, जी जैकबाबाद, दादू ऐं खैरपुर। सो तव्हां बिल्कुलु चांस मिस न कजो। हींअर असांखे ॾींदो इजाज़त, असांजे मेज़बान साथी खे ॾींदो इजाज़त, असांजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे ॾींदो इजाज़त ऐं मूंखे बि ॾींदो इजाज़त, मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह वाहिद।